बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसी जियारीम तेसी हादी रखजा हिज़ में, मोहताजी मखलूक जी शल कादिर नकारीम। अरबी अब्दुल लतीफ़ खे हिक वेल न विसारीम, पुरकश प्यारीम भरे जाम जन्नत जो। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम सुबुह मेहरान सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ऐं दुआ इहा ई आहे त अवां शाल जग में सरहा हुजो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो बहकंदा रहो, पंहिंजनि सां प्यारनि सां, घर भातियुनि सां, ओड़े पाड़े वारनि सां, रिश्तेदारनि सां हमेशह प्यार ऐं मोहबत सां गुज़ारियो। जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनीनि जी दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जोड़ियो। नाज़रीन, सुबुह सुबुह जो वक़्तु आहे ऐं हफ़्ते जो अॼु ॿियों ॾींहुं आहे ऐं हफ़्ते जो जीअं स्टार्ट असांजो थींदो आहे त असां ॾाढा एक्टिव थी वेंदा आहियूं ऐं वरी कमु कंदे कंदे असांखां इहो विसरी वेंदो आहे त असांखे वरी ब्रेक जे लाइ 2 ॾींहं बि मिलंदा आहिनि, पर पोइ बि असां ॾाढा हैबिचुअल हूंदा आहियूं। जॾहिं असांखे ब्रेक जा 2 ॾींहं मिली वेंदा आहिनि रेस्ट जे लाइ, त पोइ जेके कमु रहियल हूंदा आहिनि घरनि में से बि करे वठंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी रूटीन खे सुहिणे नमूने सां वरी स्टार्ट करियूं ऐं वरी साॻे ज़ोन में हलणु शुरू करे छॾींदा आहियूं। मौसम जी ॻाल्हि आऊं हमेशह कंदी आहियां। मौसम ॾाढो सुठो नॉर्मल मौसम थी वियो आहे, बहार जी मुंद आहे, पर हिन मौसम में वरी ईअं थींदो आहे त असां जॾहिं घर ईंदा आहियूं त समटाइम्स ईअं थींदो आहे त गर्मी लॻंदी आहे ऐं उन टाइम ते वरी फैन हलाए छॾींदा आहियूं, त ईअं न करणु खपे। हिन मौसम में थोरी केयर करणु खपे ऐं सडनली जॾहिं मौसम चेंज थींदी आहे त ज़रूरु बीमार थियण जो ख़दशो त हूंदो ई आहे, पर जॾहिं मौसम आराम आराम सां नॉर्मल थींदी आहे त असांजी बॉडी टेम्परेचर असां पाण आराम आराम सां उन मौसम में सेट थियणु शुरू थी वेंदा आहियूं। त इहे मौसम जूं ॻाल्हियूं हुयूं ऐं सुबुह जो टाइम त हूअं ई ॾाढो सुठो ई टाइम हूंदो आहे, ॾाढो सुठो पहर हूंदो आहे। मूंखे हिन टाइम ते ॾाढो सुठो लॻंदो आहे, हिकिड़ो सुकून बि मिलंदो आहे। उनजो रीज़न इहो आहे त हिन जॾहिं आऊं मंच ते ईंदी आहियां, अव्हां जे अॻियां बीहंदी आहियां, त कुझु ॻाल्हियूं, कुझु पॉज़िटिव वाइब्स अव्हां सां आऊं शेयर करे सघंदी आहियां। यानी जेको मुंहिंजो कमु आहे, आऊं कोशिशि कंदी आहियां त उन कम खे सुहिणे नमूने सां, सुठे नमूने सां ऐं सुहिणे तरीक़े सां आऊं करे सघां ऐं इहा मुंहिंजी नंढड़ी कोशिशि हमेशह जारी ऐं सारी हूंदी आहे। नाज़रीन, असां अव्हांखे ॿुधाईंदा हलंदा आहियूं, अव्हांखे पाण बि ख़बर आहे त हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे फेसबुक ते हिन वक़्तु लाइव हली रहियो हूंदो आहे ऐं उनखां अलावा असांजो प्रोग्राम जेको आहे उहो अपलोड बि थींदो आहे यूट्यूब ते। ऑफिशियल पेज फेसबुक ते आहे ऐं चैनल असांजो यूट्यूब ते आहे, मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां। तव्हां ज़रूरु लाइक करे सघो था, शेयर करे सघो था पंहिंजे सॼणनि सां, दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, कंहिंसां बि अव्हां शेयर करियो त जेके बि लाभायता प्रोग्राम्स आहिनि उन्हनि मां सभु लाभ हासिल करे सघनि था। ऐं असांजो मक़सदु त इहो ई आहे त हिन प्लेटफॉर्म तां असां कुझु अहिड़ियूं शयूं प्रोवाइड कयूं, के अहिड़ियूं पॉइंट्स असां गॾोगॾु खणंदा हलूं, कहिड़ा टॉपिक्स असां गॾोगॾु खणंदा हलूं जंहिंसां असांजे मुआशरे में कुझु पॉज़िटिविटी अचे, के सुठियूं वाइब्स पैदा थियनि। त इहा मेहरान टीवी जी हमेशह कोशिशि रही आहे। नाज़रीन, मेहरान टीवी जी आऊं ॻाल्हि कंदी हलां त मेहरान टीवी हमेशह इहा ई कोशिशि कई आहे त असां तालीम खे अॻिभरो करे सघूं। तालीम खां अलावा ॿारनि जा हक़, औरतुनि जा हक़, डिफरेंट जेके बिज़नेसिस थियनि था उन्हनि खे बि हाईलाइट करण जी असांजी त कोशिशि हूंदी ई आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि टॉपिक हूंदा आहिनि हिन मुआशरे सां लॻभॻि जेके बि टॉपिक्स आहिनि, यानी जेके बि हितां हुतां जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, को बि मसइलो थिए त उनखे बि हाईलाइट कंदा आहियूं ऐं हाईलाइट करण जो हमेशह इहो ई मक़सदु हूंदो आहे त असां कंहिं पॉज़िटिव हल जी तरफ़ वञूं, को हल ॿुधाए सघूं, अव्हां सां का सुहिणी ॻाल्हि वंडे सघूं, को सुहिणो सोल्यूशन अव्हां सां असां वंडे सघूं। सो इंसानु हलंदो त पंहिंजे ई अकुल ते आहे, पर पोइ बि कुझु ज़रूरु असां ऐड कंदा हलंदा आहियूं त छा पॉज़िटिव आहे, छा नेगेटिव आहे। ऐं शऊर हमेशह इहो ई सेखारींदो आहे त पॉज़िटिव ऐं नेगेटिव जो फ़र्क़ु छा आहे। नाज़रीन, हाणे आऊं औरतुनि ते ॻाल्हाईंदसि। मूं हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो पिए त जेका औरत हूंदी आहे, औरत औलाद खे पैदा करे थी, औलाद वॾो थिए थो, यानी औरत पंहिंजी जवानी ख़तमु कंदी आहे ऐं पंहिंजे पंहिंजी सॼी ज़िंदगी घर खे ॾींदी आहे। असां जॾहिं ऑफ़िस में वञूं था, फॉर एग्ज़ाम्पल जेके असांजा ॿाहिरि ऑफ़िस में कमु कनि था या कंहिं बि पेशे सां लागू आहिनि, त हू ज़रूरु हफ़्ते जा जेके बि ॾींहं वर्किंग डेज़ हूंदा आहिनि हू कमु कंदा आहिनि ऐं रेस्ट वारा ॾींहं उन्हनि खे मिलंदा आहिनि। पर औरत जो उहो कमु हूंदो आहे जेको मतिलबु अणथक कमु हूंदो आहे। अणथक हुनजी उहा असां नौकिरी चऊं, उहो हुनजो पेशो चऊं या हुनजी
उनजी लगन चऊं हू पंहिंजे घर सां ॾाढो अटैच हूंदी आहे, ॾाढो सुहिणे नमूने सां हर कमु करण जी कोशिशि कंदी आहे बिना कंहिं पघार जे, बिना कंहिं तनख़्वाह जे। ऐं हू पंहिंजे घर खे सुहिणो करण जी कोशिशि कंदी आहे त पंहिंजे घर में सुठे नमूने सां वक़्तु गुज़ारियां, पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾेई सघां, पूरो स्कैजुअल प्रॉपर वे सां हलाए सघां। उनखां हटी करे पोइ औरतूं घर में छा कंदियूं आहिनि। हिन वक़्तु बि असांजूं केतिरियूं ई भेनरूं महिरान टेलीविज़न स्क्रीन ते मूंखे ॾिसी रहियूं हूंदियूं, ऐं जेसीं ताईं बि मुंहिंजो आवाज़ु पहुची रहियो आहे उन्हनि सभिनीनि खे आउं ईअं ई चवंदसि त अॼु ॾाढो आउं सुठो टॉपिक खणी आई आहियां। मुंहिंजो जेको सेट आहे ॾाढो सुहिणो लॻे पियो, ॾाढो प्यारो मुंहिंजो सेट लॻे पियो, त आउं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ ज़रूरु वधंदसि। अॼु असां एंटरप्रेन्योरशिप ते ॻाल्हाईंदासीं, अॼु असां ॻाल्हाईंदासीं बिज़नेस ते, त बिज़नेस कीअं रन कजे ऐं घर में वेठी करे बि औरतूं कीअं पंहिंजो कारोबार स्टार्ट कनि, हक़ीक़त में कारोबार आहे छा, त इहा वसफ़त आयल महिमाननि खां ई आउं पुछंदसि। पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ न कुझु क़दम आउं वधाए आई आहियां। अव्हांखे प्रोग्राम जो तसलसल ख़बर हूंदो आहे, अव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम जी ख़ुशूसियत छा हूंदी आहे। असां हमेशह हिन प्रोग्राम में डिफरेंट गेस्ट खे इनवाइट कंदा आहियूं, उहे गेस्ट इनवाइट कंदा आहियूं जेके हिन मुआशिरे में पंहिंजो सुहिणो किरदारु निभाइनि था। त नाज़रीन, आउं हिकिड़ी ॻाल्हि हमेशह कंदी आहियां, जेके बि सुठा हिन मुआशिरे जा इंसान हूंदा आहिनि उन्हनि खे कंहिं बि इंट्रोडक्शन जी नीड त नाहे हूंदी, पर पोइ बि आउं इहा कोशिशि कंदी आहियां त सुहिणे नमूने सां उन्हनि जो इंट्रोडक्शन कराए सघां। त आउं इंट्रोडक्शन जी तरफ़ हली रही आहियां। असांजी अॼु जेके आयल महिमान, जेके भेनरूं वेठल आहिनि, उन्हनि जो इंट्रोडक्शन आउं कराईंदसि। पहिरीं जेका भेण मुंहिंजे साम्हूं वेठल आहे उहा शाहिदा राजभर आहे, ऐं ॿी जेका मुंहिंजी भेण वेठल आहे साम्हूं रोज़ीना मेमण, ऐं उनखां पोइ अदी वेठल आहे पिरे टालपुर। नाज़रीन, ही अदियूं बिज़नेस कंदियूं आहिनि, सुहिणे नमूने सां ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजे बिज़नेस खे रन अप कंदियूं आहिनि। सो वेल, हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदी हलां त कोविड में बि काफ़ी असां माना हिकिड़ो ॾुखियो टाइम ॾिठो, ॾाढा रिस्ट्रिक्टेड हुयासीं, घरनि में बंदि हुयासीं, त उनजो छा इम्पैक्ट पियो उहो अव्हांखे हिन प्रोग्राम में ज़रूरु नज़र ईंदो। ऐं ॾाढी ब्यूटीफुल, ॾाढियूं प्यारियूं, ॾाढियूं ख़ूबसूरत ड्रेसिस मुंहिंजे साम्हूं पियल आहिनि, उहे आउं अव्हांखे ॾेखारींदसि। वधीक हिननि जे कमनि जे बारे में ही भेणूं पाण ई ॿुधाईंदियूं त ही ॾाढो ख़ूबसूरत कमु थियल आहे हिन शर्ट ते, ॾाढो प्यारो कमु थियल आहे, ऐं असांजा कैमरामैन ज़रूरु ॾेखारे सघनि था। वधीक हिन कम जे बारे में जेके आयल महिमान आहिनि हुननि खां आउं ज़रूरु पुछंदसि त ही हथ जो कमु आहे, हथ जो ई कमु आहे, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो प्यारो ही कमु आहे। ऐं ॿी बि शर्ट मुंहिंजे साम्हूं पई आहे, उहा बि आउं अव्हांखे ॾेखारींदी हलां। त ही 14 अगस्त जे हवाले सां ॾाढी सुठी, ॾाढी प्यारी शर्ट आहे। ऐं उनखां हटी करे ॿी बि शर्ट मुंहिंजे साम्हूं पई आहे, ॾाढियूं प्यारियूं शर्ट्स आहिनि, उन्हनि जा कलर्स कॉम्बिनेशन्स ॾाढा सुठा आहिनि। हिनखे असां चवंदा आहियूं त जेको मुके जो ज़री जो कमु अधी चवंदा आहियूं हिनखे, हा, मुको हुरमुचो त कोन्हे, हा, ही मुके जो कमु आहे ऐं ज़री जो कमु आहे, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढी प्यारी शर्ट आहे, ऐं हिननि जा रवा बि ॾाढा सुहिणा आहिनि। सो वेल, अदी आउं इलाही घणो ॻाल्हाए वियसि, अव्हांखे वेलकम करियां थी पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, कीअं महसूसु करे रहिया आहियो सुबुह महिरान में अची करे? थैंक यू, ॾाढो सुठो लॻो तव्हां असांखे हिते इनवाइट कयो, ऐं असांखे हिकिड़ी ख़ुशी बि थी त तव्हां हिकिड़ो प्रमोट कयो पिया इन शइ खे, त जेके असांजूं लेडीज़ आहिनि उन्हनि जे बि कम खे तव्हां सभिनी खे ॾेखारियो त असांजूं लेडीज़ जो कमु कहिड़ो आहे। ऐं सिर्फ़ु इहो ई कमु न आहे त असां घर में देॻड़ियूं बचायूं, पर उन खां अलावा बि असांजो कमु आहे जेको असां करे सघूं था। सही। ऐं इनशाला अॻिते बि असां अहिड़ा ई जेके तव्हां सां प्रोग्राम कंदासीं, जीअं ॿियुनि भेणनि खे बि असां इंट्रोड्यूस कराईंदासीं, जंहिंजा डिफरेंट फैक्ट्रीज़ ताईं पहुची वियूं आहिनि असांजूं उहे भेणूं। यानी उन्हनि घरनि मां ई स्टार्ट जी, उन्हनि घरनि मां ई स्टार्ट कयो ऐं हींअर सुहिणे नमूने सां पंहिंजो बिज़नेस कनि। हा, बिल्कुलु होम बेस्ड बिज़नेस, तक़रीबन सभिनी जो त होम बेस्ड बिज़नेस आहे, पर कुझु उन्हनि मां एतिरो अॻिते निकिरी वियूं हुन जो हाणे उन्हनि नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ पंहिंजे घर में लॻी। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि, पाण इन ते ई अॼु ॻाल्हाईंदासीं, सॼो प्रोग्राम असांजो इन हवाले सां ई आहे। पर हींअर सुबुह जो वक़्तु आहे, ॾाढा माना सवाल जेके हूंदा आहिनि सुबुह जे हिसाब सां जीअं कजनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे प्रोग्राम में। अव्हांजी सुबुह कीअं हूंदी आहे, घर में टाइम गुज़ारींदियूं आहियो, ॿारनि सां गुज़ारींदियूं आहियो, थोरो असांजे व्यूअर्स सां वञी था हलो। सुबुह जो जीअं आम रूटीन हिकिड़ी हूंदी आहे हाउस वाइफ जी, उन ई हिसाब सां असां ईअं ई ॿारनि खे स्कूल मोकिलणु, ऐं उन खां पोइ जेको पंहिंजो शेड्यूल शुरू थी वेंदो आहे घर जो, उन ई हिसाब सां असांजो शेड्यूल बि शुरू थींदो आहे। ऐं घर खे बि ॾिसंदा आहियूं, उन खां अलावा पोइ जीअं असांजो मतिलबु घर वारो सॼो कमु वग़ैरह थी वेंदो आहे, उन खां पोइ असां पंहिंजे बिज़नेस जे हिसाब सां ॾिसंदा आहियूं। त वॾी ॻाल्हि इहा त ऑनलाइन असांजो तक़रीबन ऑनलाइन आहे, पोइ ऑनलाइन में असांखे इहो फ़ाइदो हूंदो आहे त असांखे हिकिड़ो मतिलबु टाइम प्रॉपर जेको हींअर असांखे एनी हाउ 8 वॻे असांखे इहो कमु करिणो आहे, इन ते इहो न हूंदो आहे,
सही तव्हां सॼो घर जो कमु कयो, ॿारनि खे टाइम ॾिनो, हस्बैंड खे टाइम ॾिनो, उन खां पोइ तव्हांखे टाइम मिलियो, तव्हां ऑनलाइन पंहिंजे कम खे लॻी वियो। सही, ॾाढो सुठो, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। यानी बाआसानी असां घर में बि बिज़नेस करे सघूं था, रन करे सघूं था, घर खे बि टाइम ॾेई सघूं था, ऐं माना घुमण बि वञी सघूं था, ऐं प्रॉपर वे में पंहिंजा सभु कम करे सघूं था। ॾाढी सुठी ॻाल्हि। सुबुह सुबुह जो इहे ॻाल्हियूं ॿुधाए ऐं मूंखे ॾाढो फ्रेश करे छॾियो आहे। सो असांजी ॿी जेका भेण आयल आहे रोज़ीना मेमण, अदी कीअं महसूसु करे रहिया आहियो हिन मंच ते अची करे? तमामु सुठो, ज़बरदस्त। तव्हां असांखे मौक़ो ॾिनो, एंटरप्रीनर्स जेकियूं लेडीज़ आहिनि उन जे हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। वीचारियूं घरनि में वेठी आहिनि, इंटीरियर में ॾिसो त असांजे सिंध में हुनर केॾो आहे, बिल्कुलु इनहेंस कोन्हे, सफ़ा। इन जे करे असां सोचियो त असां छो न अॻिते वधी इन्हनि औरतुनि खे घरनि मां कढी ऐं उन्हनि खे सुठो प्लेटफॉर्म ॾिनो वञे, उन्हनि जे कमनि खे इंटरनेशनल लेवल ताईं पहुचायो वञे। सो इन जे करे असां इन ॻाल्हि में तमामु फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं त असां अहिड़ा रब जे तरफ़ां सभु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, असांखे इहो मौक़ो मिले पियो त असां कंहिंजी हेल्प कयूं ऐं उन्हनि खे ॻोठनि जी जेकियूं मायूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो सुठो रोज़गार, हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ॾिनो वञे, जेको पंहिंजे ई कम खे अॼुकल्ह ॾिसो पिया त ॻोठनि मां ठाराइनि थियूं, उन्हनि खे उहो मुनाफ़ो नथो मिले जेको अॻियां कमु कराए उन्हनि खे सेल कयो थो वञे। पर असीं चाहियूं था त उहे मायूं पाण अचनि ॿाहिरि, पंहिंजे कम खे इंटरनेशनल लेवल ताईं पहुचाइनि, पाण मुनाफ़ो खणनि, पाण पंहिंजी महिनत खे उजागर कनि। ऐं तमामु असांजी इहा ई कोशिशि आहे त असां इन ॻाल्हि खे वधाए करे इन मायुनि खे ॿाहिरि कढी उन्हनि जी सुठी हिकिड़ी अपॉर्चुनिटी ॾेई, उन्हनि खे सुठो हिकिड़ो रोज़गार ॾेई असांजी पूरी कोशिशि आहे। त तमामु सुठो असांखे लॻो तव्हां असांखे इनवाइट कयो इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ, ताकी अहिड़ियूं तमामु इलाही इंटीरियर जूं मायूं आहिनि जेकियूं वीचारियूं ग़रीब वेठियूं आहिनि घरनि में, टोपो टाको कनि थियूं, पर उन्हनि खे उहा शइ नथी मिले जेकी उन्हनि खे मिलणु खपे। त इन जे करे सुठो लॻो त इंशाअल्लाह असांजी कोशिशि रहंदी। ॻाल्हि जोड़ी, ॾाढो सुहिणे नमूने सां अवां ॿुधायो, ऐं ज़रूरु इवन असां अवां जा थैंकफुल आहियूं जो अवां हिन मंच ते आयो ऐं इन्हनि शयुनि खे एक्सप्लोर कयो था। ऐं तव्हां सिंध जी ॻाल्हि कई, इंटीरियर साइड जी ॻाल्हि कई, त औरतूं ॾिसो इलाही सुठो हुनर ॼाणींदियूं आहिनि, सुठा कमु कंदियूं आहिनि, पर हू एतिरो एम्पावर शायदि कोन हूंदियूं आहिनि, या हुननि खे ख़बर कोन हूंदी आहे त ॿाहिरि जॾहिं हीअ शयूं वञनि थियूं त हिननि जो छा मुल्ह आहे, त हू घटि पैसनि में एतिरी महिनत करे बि हू जेको आहे सेल आउट कनि थियूं, त थोरो एम्पावरमेंट अचे, थोरो उहो माइंड सेट थी वञे जॾहिं, त शायदि असां ॾाढो सुहिणे नमूने सां बिज़नेस जी फील्ड में अॻियां वधी सघूं था। ऐं जेके घर में औरतूं वेठल हूंदियूं आहिनि, जीअं अवां ॻोठनि जी ॻाल्हि कई, त उहे ॾाढो सुहिणो ऐं सुठे नमूने सां पंहिंजो कारोबार करे बि सघनि थियूं। सही, असां अॻियां ॻाल्हाईंदासीं, बिज़नेस ते ई ॻाल्हाईंदासीं, असांजो पूरो प्रोग्राम बिज़नेस जे नाले ई आहे। ऐं अॻियां हलंदसि पिरे टालपुर वटि। पिरे, कीअं महसूसु करे रहिया आहियो? सुठो लॻी रहियो आहे, तव्हां असांखे इनवाइट कयो ऐं तमामु सुठो लॻी रहियो आहे। ज़बरदस्त। त अवां जी सुबुह कीअं हूंदी आहे पिरे? असांजी सुबुह ईअं ई हूंदी आहे जेका नॉर्मल रूटीन हूंदी आहे, जीअं हींअर ॿारनि खे असां स्कूल छॾे ऐं पोइ वरी आया आहियूं हेॾां तव्हां वटि स्टूडियो में। पहिरियों अवां मैरिड आहियो? जी बिल्कुलु मैरिड आहियां। माना ॾिसो, सुबुह जो उथी वरी घर खे टाइम ॾियणु, नाश्तो वग़ैरह रेडी करणु, वरी पाण में एतिरी स्टेमिना हुजे, पंहिंजो पाण खे एतिरो बूस्टअप कजे, वरी ॿारनि खे छॾणु, पोइ इन सॼे खे कीअं मेंटेन कंदा आहियो पंहिंजे स्केड्यूल खे? कीअं स्टार्टअप हूंदो आहे? स्टार्टअप ईअं थींदो आहे, छो जो अगरि तव्हांखे घर मां ई तव्हांखे सपोर्ट मिले थी, हेल्प मिले थी न, त उन में तव्हांखे करण में को मुश्किल कोन थी थिए। तव्हां घर में बि करे सघो था, टाइम ॾेई सघो था। जीअं असांजो हीउ कमु आहे त असां ऑनलाइन अगरि हिन जो कमु आहे न, त हिन में असांखे हिकिड़ो मुक़ररु, जीअं तव्हांखे कंहिं शॉप ते वञिणो आहे, तव्हांखे उते एनी हाउ पुॼणो आहे, हिते हिन में इहो को बि चकर न आहे। तव्हां घर में वेही करे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे टाइम सां केॾी महिल बि कमु करे सघो था। जीअं त ॿुधायो अदी शायदा, त केॾी महिल बि टाइम ॾेई सघो था। छो जो ऑनलाइन पाण बिज़नेस ते ॻाल्हाईंदासीं, घर में वेही करे सुहिणे नमूने सां कीअं कमु करे सघिजे थो, उन ते पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर ॾिसो, हिकिड़ो प्रॉपर टाइम टेबल ठहियलु हूंदो आहे, पोइ उनखे कीअं मैनेज कंदा आहियो अवां? टाइम टेबल, जीअं ॿार अगरि स्कूल हली था वञनि हलिया, त पोइ जेको घर जो कमु जी सिलसिलो हले थो, अगरि घर में शुरू थिए थो कमु, मायूं बि अचनि कमु पियूं करनि। असां अॼुकल्ह त इहो टाइम ई कोन्हे त पाण वेही कमु कयूं, छो जो अॻे वारी मायूं जेके हूंदियूं हुयूं उहे पाण बि कमु कंदियूं हुयूं, हाणे त उहो को सिलसिलो ई न आहे। त उन करे न असांखे काफ़ी टाइम मिली वेंदो हलियो आहे। पहिरीं वारो जेको हूंदो हो, ज़मानो हूंदो हो, उन में काफ़ी टाइम लॻंदो हो, मायूं पाण बि कमु वीचारियूं कंदियूं हुयूं घर जूं। हाणे अलाह जो शुक्र आहे, मतिलबु एतिरो टाइम आहे तव्हां वटि त तव्हां पंहिंजो कमु बि शुरू करे सघो था गॾो गॾु। अगरि उनखे
करणु चाहियो था त माना असां ईअं चऊं त असां मशीन्स ते सेट थी विया आहियूं, कमु बिल- इज़ीली थी थो बिल्कुलु थी थो वञे हाणे त असांजो- मशीन्स जो दौर टाइम थी टाइम वियो एतिरो आहे त कंज़्यूम उन कोन थो करे थिए। तव्हांखे काफ़ी टाइम मिली थो वञे इन कमु करण जे लाइ। सही, माना असां ईअं बि चई सघूं था त अॼुकल्ह जो टाइम अहिड़ो आहे बाआसानी असां घर में वेही करे सिखी बि सघूं था ऐं उन्हनि शयुनि खे वरी असां अमली ज़िंदगी में इख़्तियार करे उनखे एक्सप्लोर बि करे सघूं था। सुहिणे नमूने सां शायदि असां हिन फील्ड में बि अॻियां वधी सघूं था। ऐं हिन फील्ड जी बार बार ॻाल्हि कंदी हुअसि, छो त अॼु जो प्रोग्राम असांजे हिन हवाले सां आहे ॾाढा सुहिणा रवा ऐं ॾाढो सुठो कमु मुंहिंजे अॻियां पियल आहे। मूंखे अव्हां जो हीउ कमु ॾाढो वणे पियो सो अदी आऊं अव्हां जी तरफ़ हलंदमि शाहिदा राजपर। तालीम जी पाण जे कॾहिं ॻाल्हि करियूं, अव्हां कीअं था सम्झो त तालीम केतिरी अॻियां वधणु खपे? जेके औरतूं ॾिसो अगरि पढ़नि नथियूं त हू बिज़नेस कहिड़े तरीक़े सां करे सघनि थियूं जॾहिं हुननि में शऊर न आहे? त तालीम जे हवाले सां अव्हां छा ॻाल्हाइणु चाहींदियूं? तालीम जे हवाले सां तालीम त सम्झो हिकिड़ो जीअं हीरो त हीरो हूंदो आहे, जेसीं ताईं उनखे असां न ठाहींदासीं, हीरे जी शक्ल हिकिड़ी असल न ॾींदासीं तेसीं ताईं उनजी उहा वैल्यू न रहंदी आहे। सही, त तालीम मां सम्झां थी त मस्ट आहे। ऐं उन जे लाइ जेको चवणु चाहींदसि मां स्पेशली असांजे भाइरनि खे, मायुनि खे अवेयरनेस ॾियण जी मां सम्झंदी आहियां, मुंहिंजी पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त औरतुनि खे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत एतिरी कोन्हे का जेतिरी असांजे भाइरनि खे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे। सही, त जीअं हू उन्हनि खे सपोर्ट कनि। फर्स्ट ऑफ ऑल त एजुकेशन जे हिसाब सां त हुननि खे पूरी सपोर्ट ॾिनी सही, वञे। जीअं चवंदा आहिनि न त औरत जी माना मर्द जी कामयाबी जे पोयां औरत जो हथ आहे, त औरत जी कामयाबी जे पोयां मर्द जो हथ आहे। यानी मर्द जे करे मुंहिंजे पुठियां जेके आहिनि, जी, मां अॼु ज़िक्र कंदमि, ॿ शख़्सियतूं आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो बाबा, ॿियो मुंहिंजो हस्बैंड। सही, हुननि मुंहिंजे बाबा मूंखे अहिड़ी ट्रेनिंग ॾिनी जो जॾहिं हो उताक ते बि वेंदा हुया त उन सां गॾु मां वेंदी हुयमि। सही, ऐं हिकिड़ो मूंखे कॉन्फिडेंस मिलियो हुतां। ऐं जॾहिं मां एजुकेशन में हुयमि बिल्कुलु मतिलबु कि हिकिड़ो प्राइमरी लेवल खां या इंटर ताईं, पोइ उहा बि मां बॉइज़ सां गॾु एजुकेशन वरिती, छो जो उते गर्ल्स जो हुयो कोन सेपरेट हिकिड़ो सिस्टम। पोइ मां उहा बि एजुकेशन पंहिंजी इंटर ताईं बॉइज़ सां ई वरिती। ऐं उहो बि असांजी शाम जी शिफ्ट लॻंदी हुई। अकेली छोकिरी मां पंहिंजे ॻोठ मां वञी करे वरी वापसि ईंदी हुयमि, उहो बिल्कुलु ऊंधा थियण वारी हूंदी जेको ज़ाहिर आहे जेॾी महिल छुटी थींदी। त उहे सभु शयूं ॾिसी करे मूंखे यकीन कयो त ॾाढो कॉन्फिडेंस ईंदो। ऐं उहो इन करे ईंदो जो मुंहिंजो बाबा मूंसां गॾु हो। सही, मूंखे हिकिड़ी सपोर्ट हुई त मूंखे कोई कुझु नथो करे सघे छो जो मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे। सही, हू मूंखे हर स्टेज ते मूंखे सपोर्ट कंदो। कोई बि मूंखे कुझु बि चवंदो त मुंहिंजे अॻियां जवाबु ॾियण वारो आहे। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई, यानी अव्हां ईअं सम्झो पिया तव्हांजा बाबा या अव्हांजा हस्बैंड अव्हांजा बैकबोन आहिनि। ॾाढी सुठी अव्हां ॻाल्हि कई, पर हींअर वक़्तु थी वियो हिकिड़ी नंढड़ी साही जो नाज़रीन, असां वञूं था ऐं जल्दी मोटी ईंदासीं। अव्हां असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में हिन मंच ते। ऐं हीउ प्रोग्राम त हमेशह आउं चवंदी आहियां, मूंखे चवणु ॾाढो सुठो लॻंदो आहे त हीउ प्रोग्राम अव्हांजो ई आहे। अव्हां जे लाइ असां हीउ प्रोग्राम नशर कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम खे लाभाइतो करे सघूं, सुठो पॉज़िटिव करे सघूं ऐं अव्हां जे अॻियां पेश करे सघूं। अव्हां हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था, या असांजे प्रोग्राम जी ख़ुसूसियत बि हूंदी आहे त मॉर्निंग प्रोग्राम में असांजा जेके व्यूअर्स आहिनि, जेके असांजूं भेनरूं आहिनि, उहे कॉल करे सघनि थियूं ऐं जेको आहे कारोबार आहे उनजे हवाले सां बि पुछी सघनि थियूं, के सवाल करे सघनि थियूं। ऐं घरनि में जेके वेठल भेनरूं आहिनि उहे जेकॾहिं को सुहिणो कमु करे रहियूं आहिनि त उनखे एक्सप्लोर कीअं कनि, यानी अॻियां उनखे कीअं वधाइनि ऐं मार्केट ताईं जेकॾहिं कंहिंजे हथां पहुचाइनि थियूं त उन्हनि खे छा ओतिरी रक़म पूरी मिले थी, उन्हनि खे छा इहा ख़बर आहे त हुननि जे कम जी ॾाढी वैल्यू आहे ऐं हू शायदि अधु बराबरि बि पाण वटि नथियूं रखनि पंहिंजी महिनत जो। त अव्हां ज़रूरु हिन प्रोग्राम में कॉल करे सघो था। स्क्रीन ते ॾिनल नंबर ज़रूरु हली रहियो हूंदो 022210285 इहो डायल कयो, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, के सवाल कयो, के तजवीज़ूं, के ॻाल्हियूं असां सां वंडियो त हीउ प्रोग्राम ॾाढो सुठो ऐं ॾाढो वधीक शाइनफुल थी वेंदो। यानी आउं चवां त हिन प्रोग्राम में 4 चंड लॻी वेंदा। सो आउं अॻियां वधंदसि, भेण रोज़ीना मेमण जी तरफ़ आउं हलंदसि। अदी अव्हां छा थियूं सम्झो त जेका तालीम आहे उहा केतिरी ज़रूरी आहे औरतुनि जे लाइ, नियाणियुनि जे लाइ? तव्हांजो सवाल सुठो आहे।
छो जो अॼुकल्ह तालीम जो त रुझान तमामु जाम आहे, पर जेकियूं अदियूं असांजूं पढ़ियल न आहिनि उन्हनि खे खपे, छो जो पढ़ाई जे लाइ का एज न हूंदी आहे, उन जे लाइ एज भले अॻियां वधिणो आहे त थोरो पढ़ण में बि का शर्म जी ॻाल्हि कोन्हे। नंढा नंढा स्कूल ॻोठनि में जाम, शहर में त हाणे तालीम जाम आहे, अॼुकल्ह त एतिरो रुझान थी वियो आहे त ॻोठनि मां बि अचनि था त शहर में पंहिंजनि ॿारनि बच्चनि खे तालीम ॾियनि था। पर जेकियूं अदियूं ॻोठनि में आहिनि उन्हनि लाइ बि का ॾुखी ॻाल्हि न आहे। नंढा नंढा स्कूल गवर्नमेंट जी तरफ़ां इलाही आहिनि, हू पंहिंजा घर घाटनि खे टाइम करे पंहिंजे लाइ थोरो वक़्तु कढी पंहिंजी तालीम खे ॾींदा, तॾहिं उन्हनि लाइ तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेतिरो इंसानु 5 दर्जा बि पढ़ियल हूंदो न त अॻियां हली सघंदो, पंहिंजे कम खे सम्झी सघंदो, पंहिंजो जेको हुनर अथनि उनखे वधाईंदियूं, पंहिंजो जेको हथ जो कमु अथनि उनजा कॉम्बिनेशन कलर्स वग़ैरह ॾिसंदियूं कंदियूं, उनजे हिसाब सां पढ़ियल लिखियल माण्हू आहे त उन में रुझान इलाही अची थो वञे। बाक़ी जेकियूं अणपढ़ियल मायूं थियनि थियूं उन्हनि लाइ इहा सुठी ॻाल्हि न आहे, जॾहिं हिकिड़ी फैसिलिटी आहे त पंहिंजनि ॿारनि बच्चनि सां गॾु बि वेही पढ़ी सघनि थियूं, उन्हनि खे बि पढ़ाइनि, पाण पढ़नि, इन्हनि में रुझान इलाही ॾिठो वञे त ॻोठनि वारे पासे या इवन शहरनि में बि औरतूं जेके सम्झंदियूं आहिनि त हाणे असांजी उमिरि वधी वई आहे, असां कुझु करे नथा सघूं, पर भला घर में वेही क़ुर पाक त पढ़ी सघूं था। पोइ जेके मां तव्हांजी ॻाल्हि कटी त मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहींदमि त मां जॾहिं 8th क्लास में आई हुयमि त मां पंहिंजे ॻोठ में ई ॾिठो त उते काफ़ी जेके असांजूं लेडीज़ आहिनि उन्हनि खे शौक़ु त ॾाढो हूंदो हुयो पढ़ण जो, पर हू पढ़ी कोन सघियूं। कंहिंजी 5 क्लास ताईं हुई तालीम, कंहिंजी माना 4 ताईं हुई। पोइ उन दौरान मूंखे मतिलबु हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न मां हिननि जी थोरी हेल्प कयां हिन में। पोइ मां उतां जे प्राइमरी स्कूल खां हिकिड़ो ब्लैक बोर्ड वरितो, ऐं जॾहिं मां स्कूल मां वापसि ईंदी हुयसि त फ्रेश थी करे पोइ मां हिकिड़े ॻोठ में निम जो वणु हुयो, उन निम जे वण हेठां उहो मां ब्लैक बोर्ड रखायो। पोइ जेके ॻोठ जूं असांजूं सभु वॾियूं वॾियूं बि लेडीज़ हुयूं, अम्मा वारनि खां अलावा जेके हुयूं, त मां उन्हनि सभिनी खे उते गॾु कयो ऐं उन्हनि सभिनी जा सर्टिफिकेट्स जेके 4 क्लास जा हुया, 5 क्लास जा हुया, उन्हनि जा मां सभु उहे वठाया, वरी उहे उन ई पंहिंजे ॻोठ जे स्कूल में ई उते मां उन्हनि जा एडमिट कराया ऐं उन्हनि खे मां मैट्रिक कराई। तक़रीबन उहे सभु मुंहिंजूं जेके हुयूं लेडीज़ उन्हनि सभिनी मैट्रिक कई ऐं अॼु ताईं उहो मुंहिंजो मतिलबु ॾाढी इज़त कंदियूं आहिनि त असांखे जेका तो अंधियूं हुयूंसीं असांखे आङुर पकिड़े तो हलायो। सही। ॿियो न भला को किताब घर में वेही वो पढ़ी सघनि थियूं, अख़बार पढ़ी सघनि थियूं, त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पाण चवंदा आहियूं त एम्पावर कीअं करणु खपे, ऐं जॾहिं कंहिंखे एम्पावर सां करियूं था त ख़ासि करे औरत जी पाण हिते ॻाल्हि कंदासीं न, त औरत जेकॾहिं पढ़ियल आहे त सॼो ख़ानदान पढ़ियल आहे। सो असां अॻियां हलंदासीं। भेण पिरे टालपुर जी तरफ़, पिरे ॾाढी ख़ामोश वेठी आहे। पिरे छो ख़ामोश आहियो? तव्हां पंहिंजी एजुकेशन जे बारे में ॿुधायो असांखे। एजुकेशन त औरत जे लाइ त तमामु ज़रूरी आहे, छो जो अगरि उहो कमु बि करणु चाहे थी पंहिंजो अॻियां, त उन जे लाइ रुगो ॿिए ते डिपेंड न हुजणु घुरिजे। उनखे पंहिंजे हिसाब किताब रखण जे लाइ, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ, घर हलाइण जे लाइ एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। ऐं ख़ामोश इन जे लाइ आहियां त आउं तमामु घटि ॻाल्हाइण वारी आहियां, ऐं हिन तव्हांजे मंच ते अची करे मूंखे ॻाल्हाइणो पए पियो, ज़बरदस्ती हिकिड़ी करे ॻाल्हाइणो पियो। बिज़नेस करियो त तव्हांखे त वधीक ॻाल्हाइणु खपे। हा, बिज़नेस जे लिहाज़ सां त सही आहे, पर हिकिड़ी नेचर हूंदी आहे न माण्हू जी, त मुंहिंजी वरी उहा नेचर न आहे जजो ॻाल्हाइण जी, या त उहो बिल्कुलु। हा, त आउं ख़ामोश रहण वारी आहियां। अव्हांजी तालीम कीअं रही? केतिरो अव्हां पाण पढ़ियूं आहियो? तालीम मुंहिंजी, मूं ग्रेजुएशन पंहिंजी कंप्लीट कोन कई, मूं अधु में छॾे ॾिनी, छो जो असल में मुंहिंजी शादी जल्दी थी वई हुई। त शादी जल्दी थी वई, उन खां पोइ मुंहिंजे हस्बैंड सपोर्ट कयो मूंखे त तव्हां पढ़ो भले, पर पढ़ो, पर उन जे करे मूंखे वरी फैमिली जो ऐं थोरो न ॿारनि जो वरी मसइलो बि थियो, टाइम कोन पियो ॾेई सघियसि उन्हनि खे, त मूं LLB कयो पे, त वरी मूं उनखे अधु में ई छॾे ॾिनो बिल्कुलु। त पर उन सां को इफेक्ट कोन थियो आहे मूंखे, मुंहिंजे कम जे लाइ त को बि न थियो आहे बिल्कुलु बि। त एतिरो त हाणे आउं ॼाणां थी त पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे बिज़नेस खे LLB ताईं पहुतव त ज़रूरु अव्हां ॼाणो था, अव्हां में शऊर ज़रूरु आहे, पर पोइ वरी पोइ LLB खां पोइ एतिरो बिज़नेस मतिलबु बिज़नेस जी तरफ़ हली आयो, इहा चेंजिंग कीअं आई? असल में ही बिज़नेस न ई मुंहिंजे माइंड में हो, न ई वरी को असांखे हिन जी ज़रूरत हुई करण जी, ऐं न ई वरी मूं कॾहिं सोचियो न इहो कंदसि, छो जो मूं कॾहिं मूंखे ख़बर बि न हुई इन बिज़नेस जे बारे में, ऐं मूं पाण कॾहिं ख़ुदि जी माण्हू घर में कढ़ाई कंदो आहे या छा, मूं कॾहिं ज़िंदगी में कोन कयो हुयो, पाण कमु न कयो। पर मतिलबु असांजे घर में जी त पहिरीं मुंहिंजा 2 माशाल्लाह सां नंढड़ा आहिनि, त असांजे घर में पहिरीं नंढड़ी भाउ जी थी नंढड़ी,
त उन खां पोइ असां जॾहिं उन जा कपिड़ा ठाहिण शुरू कया पोइ मूं उन ते थोरो कमु सिखियो त मुंहिंजो पाण पंहिंजे हथ सां नंढड़ी खे ठाहे ॾियां त जॾहिं खां पोइ मूं स्टार्ट कयो न त पोइ मूंखे इहो आइडियो आयो त ही छो न असां ही कमु शुरू कयूं पंहिंजो स्टार्ट कयूं त मुंहिंजो जेको कमु आहे उहो सिर्फ़ु ॿारनि जे हवाले सां आहे सही डमीज़ बि साम्हूं पियल आहिनि ज़रूरु असांखे कैमरामैन ॾेखारे सघनि था ऐं ॾाढियूं सुहिणियूं शर्ट्स स्टिच थियल आहिनि ऐं शलवार ते कुझु आहे मूंखे नज़र न पियो अचे पर शीशा जेके भरियल आहिनि शर्ट ते ॾाढा सुहिणा ॾाढा सुठा लॻनि पिया ड्रेसिस ॾाढियूं प्यारियूं लॻनि पियूं पहिरें अव्हां छा था सम्झो त ॾिसो तालीम औरतुनि जे लाइ केतिरी ज़रूरी आहे तालीम त तमामु ज़रूरी आहे ऐं घर वारा सपोर्ट करनि त उहो इलाही सुठो आहे छो जो हिते सिंध में तालीम तमामु घटि आहे ऐं जे पढ़णु चाहिनि थियूं के छोकिरियूं जेके निकिरणु चाहिनि थियूं त उन्हनि खे घर मां सपोर्ट नथी मिले त मुंहिंजे ख़्याल में त ईअं न करणु घुरिजे अगरि हिते पंहिंजे मर्दनि खे सम्झणु घुरिजे ऐं पंहिंजी नियाणियुनि खे छॾणु घुरिजे उन्हनि खे पढ़ाइणु घुरिजे अॻियां सही पहिरें तव्हां पाण ॾाढा सुठा आहियो ऐं मतिलबु ॻाल्हाइण जो हिकिड़ो तरीक़ो अव्हां जो माइंड सेट ॾाढो सुठो आहे अव्हां छा था सम्झो त ॾिसो जेके औरतूं जेके छोकिरियूं नियाणियूं जेके वञी नथियूं सघनि कंहिं स्कूल में कंहिं कॉलेज में या यूनिवर्सिटी में त अॼु जेको असांजो दौर आहे असां सोशल मीडिया सां ॾाढा कनेक्टेड आहियूं ॾाढा जुड़ियल आहियूं त छा हू घर में वेही करे कुझु सुहिणे नमूने सां सिखी सघनि थियूं जी बिल्कुलु सिखी सघनि थियूं हाणे त एॾियूं एप्लीकेशन्स अची वियूं हलियूं आहिनि इंटरनेट जो टाइम आहे न त तव्हां बिना स्कूल वञण जे तव्हां घर में बि सिखी सघो था हीअं काफ़ी अहिड़ियूं एप्लीकेशन्स अची वियूं आहिनि जंहिं ते तव्हां घर वेठे ई इंटरनेट अगरि तव्हां वटि आहे इंटरनेट त अॼुकल्ह हर कंहिं वटि आहे त अगरि उते ई तव्हां सिखी सघो था या अगरि को अहिड़ो टीचर तव्हांखे सुठो मिली थो वञे जेको तव्हांखे ऑनलाइन जी व्हाट्सएप आहे कहिड़े बि तरीक़े सां अगरि तव्हांखे एजुकेट करणु चाहे ज़ूम ऐप आहे ज़ूम ऐप आहे हा नून हाणे हींअर वरी नून ऐप आई आहे शायदि हा उहो बि आहे त उन करे अगरि तव्हां करणु चाहियो था पर घरां सपोर्ट तमामु ज़रूरी आहे ऐं उन्हनि खे करणु बि घुरिजे सही ॾाढो सुठो ॾाढो ख़ूबसूरती सां अव्हां ॿुधायो ऐं वधी अव्हांजी तरफ़ हलंदमि शाहिदा राजभर अव्हां छा थियूं सम्झो त जेके नियाणियूं घरनि में वेठियल आहिनि उहे बिज़नेस कीअं करे सघनि थियूं या कुझु जेकॾहिं का छोकिरी कमु करणु चाहे थी जीअं अव्हां ही एॾियूं सुहिणियूं शर्ट्स ठाहियूं आहिनि उनखे नथो अचे त उहो घर में रही करे कीअं सिखी सघे थी इहो ई त हिकिड़ो त ऑनलाइन जो आहे सिस्टम जेको उन हिसाब सां सिखी सघे थी ॿियो इहो साॻियो त एप्स आहिनि हींअर त नेट जेको आहे सो हर शइ जो हल कढी छॾियो आहे त उन ते हर शइ ईज़ी एॾी थी वई आहे जो जेका शइ असांखे नथी अचे असां जल्दी सां नेट में ॾिसूं था ऐं उनखे ॾिसूं स्टार्ट करे था वठूं ऐं मूंखे बि जेका शइ न ईंदी आहे अञा ताईं बि जेके कोई टाको आहे या काई अहिड़ी शइ आहे त पोइ मां जल्दी सां ॾिसंदी आहियां ऐं मां उनखे वरी ठाहिणु शुरू कंदी आहियां त माशाल्लाह सां उहा बिल्कुलु परफेक्ट ठही वेंदी आहे त इहो ई आहे त जेकर अॻियां पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर हींअर असां लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नूर अली चां ॻाल्हायां शाहपुर चौक खां जी अदा अव्हांखे वेलकम चऊं था भानूर अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में अॼु जो प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो बिज़नेस जे हवाले सां आहे त तव्हां छा बिज़नेस जो मूं आऊं माना शायद राजपाल रोज़ीना मेमोन इतिरा के सलाम पेश कयां थो जो तव्हां जे प्रोग्राम में अची औरतुनि जी माना उजागर करण जे लाइ माना आहिनि ही बि महिनत कंदियूं ऐं बगाड़ी जी औरतूं जेके वीचारियूं सभु घरनि खां पहुतियूं पर उन्हनि खे माना सबक़ु ॾेखारण जे लाइ तव्हां हीउ प्रोग्राम कयो मूंखे ॾाढो वणियो ॾाढो बहितरीनु प्रोग्राम तव्हां कयो अॼु थैंक यू सो मच अदा अव्हां कॉल कई अव्हां रेगुलर कॉलर आहियो ऐं जेको बि टॉपिक हूंदो आहे ॾाढो सुहिणे नमूने सां अव्हां कॉमेंट कंदा आहियो ऐं कुझु ॻाल्हियूं कंदा आहियो को सवाल करे वठंदा आहियो त प्रोग्राम ॾाढो सुठो थी वेंदो आहे जी अदी शायदा अव्हां ॻाल्हि पे कई त कहिड़े तरीक़े सां सिखी सघूं था ऐं टाके जी अव्हां ॻाल्हि पे कई त परफेक्ट वे में मूं कीअं सिखियो जी हा उहो ई त नेट ते असां हर शइ सर्च करे सघूं था पर असां वटि इहो आहे जो नेट हींअर यकीन कयो त ॻोठनि में हर कंहिं वटि मोबाइल आहे ऐं नेट बि हले थो पर उन जो जेको आहे न मतिलबु की हिकिड़ो पॉज़िटिव व्यूज़ नेगेटिव व्यूज़ असां जॾहिं उन जी पॉज़िटिव व्यूज़ में आणींदासीं उन शइ खे त असां हर शइ करे सघूं था पर असांजी जेके नियाणियूं बि आहिनि अॼुकल्ह उनखे कुझु पॉज़िटिव यूज़ में कोन पियूं आणनि जेकॾहिं मां उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदमि त तव्हां इन शइ खे पॉज़िटिव में वठो तव्हां इन्हनि ते एप्स ॾिसो उन्हनि में जेके बि शइ कमु हले पियो ऐं बिज़नेस जा बि उन में काफ़ी वेज़ ॾिना विया आहिनि त पंहिंजे बिज़नेस खे कीअं कयो ऐं जेकॾहिं तव्हां ॻोठनि में थियूं रहो त पोइ तव्हां पंहिंजे बिज़नेस खे शहरनि ताईं कीअं पहुचायो ऐं शहरनि खां पोइ वरी असांजो इहो ई बिज़नेस वरी ॿाहिरि बि वेंदो आहे
त उहो असां सां राब्ते में अचनि, जेकॾहिं हुननि खे काई बि अहिड़ी हेल्प खपे थी त उहो असां सां राब्ते में अचनि, असां हुननि जी हर लिहाज़ सां हेल्प कंदासीं त हू कीअं पंहिंजी शयुनि खे कीअं सर्च कनि, कीअं जेके असां मार्केट सर्च करणी आहे ऐं इंटरनेशनल मार्केट ताईं कीअं पहुचणो आहे, उहो बि असां हुननि जी हेल्प कंदासीं हुन शइ में। त मूंखे ख़ुशी थींदी त जेकॾहिं मुंहिंजूं भेणूं बि इन शइ में अचनि, ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि आहे। ऐं उन ई हवाले सां असां जेको आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं पिया हैदराबाद में वुमन चेंबर ऑफ कॉमर्स जे हवाले सां, त उहो असां हींअर माशाल्लाह सां असांजो वर्क हले पियो हुन ते, त असांजूं काफ़ी लेडीज़ आहिनि, असां मतिलब कि सम्झो असांजो ग्रुप तक़रीबन ठही वियो आहे उन हिसाब सां। इन ते आऊं ज़रूरु अव्हां सां ॻाल्हाईंदसि, पर हींअर हलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, अव्हां काॾे बि न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हां खे भली कार चऊं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सभ मेराण में। अॼु जो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, ॾाढो लाभाइतो आहे। मूं अव्हां खे पहिरीं ॿुधायो, अॼु मुंहिंजो सेट बि ॾाढो सुठो लॻे पियो। जेके शर्ट्स पियल आहिनि, जेको उन्हनि ते कमु थियल आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। जेके ॾिसंदड़ भेनरूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु ई कमु वणी रहियो हूंदो, त उन ई हवाले सां पाण ॻाल्हाए रहिया आहियूं। जेके आयल महिमान आहिनि, जेके भेनरूं आहिनि, उन्हनि खां त घर में वेठे करे कीअं कमु सिखी सघिजे थो ऐं कहिड़े तरीक़े सां पंहिंजे कम खे एक्सप्लोर करे सघिजे थो। ऐं बिज़नेस हिकिड़ी ॾाढी सुठी फील्ड आहे। ऐं हूअं बि चवंदा आहियूं नौकिरी नीच पढ़ंदा आहियूं ऐं उत्तम वापार, त वापार जी तरफ़ केरु अचे थो, बिज़नेस जी तरफ़ केरु अचे थो, केरु करणु चाहे थो, त नंढो स्टार्टअप कीअं कजे उन जे हवाले सां बि ऐं ज़रूरु कोशिशि कंदसि त इन प्रोग्राम में ॻाल्हाए सघां। ऐं अॻियां हलंदसि, हिकिड़ो क़दम वधाईंदी हलंदसि पंहिंजी भेण पिरे टालपुर जी तरफ़। पिरे, अव्हां ॿुधायो असांजे व्यूअर्स सां वंडियो, असां सां वंडियो, त अव्हां जेको स्टार्ट कयो, कमु सिखणु कीअं शुरू कयो, ऐं जेके साम्हूं ही डमीज़ पियल आहिनि, शर्ट्स आहिनि, इन्हनि ते कहिड़ो कमु थियल आहे, इहो बि ज़रूरु असांजे व्यूअर्स सां अव्हां वंडीदा हलिजो। कमु जी त मूं थोरो पहिरीं शुरू में तव्हांखे ॿुधायो त मूं कॾहिं बि पाण ई कमु ई न कयो आहे। शुरू में मूं कॾहिं बि सुई बि न हलाई आहे। कॾहिं मूं का जी चवंदा आहिनि न फाटे खे अगरि तव्हां टोपो था ॾियो, मूं ईअं बि कोन कयो, कॾहिं मूंखे कोन आयो कॾहिं। पर जॾहिं खां असां वटि नंढड़ी घर में आई माशाल्लाह सां, त मूं जॾहिं हुननि जा कपिड़ा ठाहिणु शुरू कया, त मूंखे हो त आउं हुन जा पंहिंजे हथ सां पाण ठाहियां। त उन जे लाइ मूं यूट्यूब ते ऐं सर्च कयूं, कुझु ॾिठमि त उन ते कीअं टांका हलाइजनि, कीअं ॾिजनि, त उहे थोरो मूं उते सिखियो ऐं कुझु माइनि खां कमु करायो। ऐं पोइ मूंखे इहो ज़हन में आयो त आउं छो न ई स्टार्ट कयो बिज़नेस, छो जो हिन जो मूंखे ज़रूरत कान हुई ऐं न ई मूंखे पहिरीं कॾहिं ज़हन में हो त आउं हीउ कमु कंदसि बि सही। त मूं हीउ जॾहिं स्टार्ट कयो, ज़ाहिर आहे अगरि तव्हांखे घर मां सपोर्ट न आहे त तव्हां कोन था करे सघो स्टार्ट को बि कमु। त मूंखे घरां पूरी सपोर्ट हुई कमु करण जी, त तव्हां भले कयो। ऐं कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं आहिनि असांखे, उहे बि आउं तव्हांखे ॿुधाईंदसि। त जीअं त हीउ कमु असां शुरू कयो ऐं मूं हिन खे नालो ॾिनो आहे पंहिंजी माउ जो, ॿिनि बिज़नेस खे पंहिंजी माउ जो नालो ॾिनो आहे जन्नत। त उन्हनि जे नाले सां मूं हीउ कमु शुरू कयो आहे। ऐं शुरू करण में जॾहिं मुश्किलातूं मूंखे इहे आयूं, त पहिरीं त असां प्लेटफॉर्म कहिड़ो यूज़ कयूं। घणो करे मूं इंस्टाग्राम ते, असांजो बिज़नेस हले थो इंस्टाग्राम ते, फेसबुक बि आहे ऐं असांजी वेबसाइट बि आहे। त उन ते बि अगरि माण्हू अचनि था, त जॾहिं खां असां हीउ कमु शुरू कयो ऐं माण्हुनि असांखे ऑर्डर्स ॾियणु शुरू कया, त पोइ असांखे जेके मुश्किलातूं आयूं उहे इहे हुयूं त के चवनि असांजा बेबीज़ हेल्दी आहिनि। हाणे असांजो हिकिड़ो तव्हांजो स्टैंडर्ड साइज़ चार्ट आहे न, उन जे हिसाब सां तव्हां ठाहे रखो था कपिड़ा। त पोइ जॾहिं इहे मुश्किलातूं अचनि, के चवनि था त असांजा माशाल्लाह असांजे बेबीज़ जी हाइट आहे, के चवनि था त असांजा हेल्दी आहिनि, के चवनि था असांजा वीक आहिनि। त इन लिहाज़ सां न त असांखे इहे ॾाढियूं मुश्किलातूं आयूं। बाक़ी आउं कम जे लिहाज़ सां ॿुधाईंदसि तव्हांखे त कमु असां जेको कंदा आहियूं त ट्रेडिशनल असांजो कमु इलाही घटि हूंदो आहे, ट्रेडिशनल न हूंदो आहे। त डिज़ाइन्स असां कोशिशि कंदा आहियूं त असांजा पंहिंजा हुजनि, पंहिंजा डिज़ाइन। जीअं मुंहिंजे हस्बैंड उहे आर्टिस्ट आहिनि, नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स मां ग्रेजुएट कयो आहे उन्हनि, त उहे काफ़ी मुंहिंजी हेल्प कंदा आहिनि। त स्केचिस करे ॾियनि ऐं डिज़ाइन्स जेके आहिनि असां पंहिंजा पाण ठाहियूं। त पोइ हीअ वरी डमीज़ असांजा हूंदा आहिनि, जेके असीं वरी पिक्चर्स वग़ैरह जेके हूंदियूं आहिनि, प्रोडक्ट पिक्चर्स हूंदियूं आहिनि, उहे तव्हां असां इंस्टाग्राम ते, फेसबुक ते ऐं असांजूं वेबसाइट्स ते जेके हूंदियूं आहिनि अपडेट कंदा आहियूं असां। त इन खे यूज़ कंदा आहियूं डमीज़ खे। असां हिते खणी आयासीं तव्हांखे ॾेखारण जे लाइ पंहिंजो कमु।
त इन लिहाज़ सां इहो असां ऐं कयो। ये जेका शर्ट आहे इन ते ही शीशो भरियल आहे। हा, ही मिरर वर्क आहे, एतिरो लाइट। असां असल में ॿार आहिनि, ॿारनि जे लिहाज़ सां असीं चवंदा आहियूं त कंफर्टेबल हुजे उन्हनि खे। ॿारनि खे पाइण में हिकिड़ा कपिड़ा हूंदा आहिनि फैंसी फ्रॉक्स, असांजो फ्रॉक ऐं ॿियो को बि ट्राउज़र कैपरी कुझु बि न हूंदो आहे, सिर्फ़ु हा बसि सिंधी जी पहिराण आहे, सिंधी पहिराण आहे न, कुर्तो ऐं शलवार, बसि असांजो इहो ई हूंदो आहे। असांखे एतिरियूं रिक्वेस्ट आयूं आहिनि त तव्हां ही ठाहे ॾियो, असांखे ही ठाहे ॾियो, फ्रॉक ते असांखे ठाहे ॾियो। न, असांजो जेको आहे बेसिक असांजो मक़सदु आहे त सिंध जो जेको कमु आहे न, जेको ॿारनि जो कमु आहे, पहिराण आहे, त पहिराण जेको असीं कमु उन ते ई कंदासीं। तव्हांखे अगरि वठिणो आहे तव्हां वठो। मतिलबु बिल्कुलु ट्रेडिशनल जेके हेवी हूंदा आहिनि उहो एतिरो असांजो कमु न हूंदो आहे। उहे बि आहिनि, बिल्कुलु, हा उहे बि आहिनि, पर उहे वरी अगरि तव्हां ईद जे लिहाज़ सां पायो, या ही त हाणे तव्हां घर में कैजुअली पाए सघो था, उन में मसइलो नथो थिए। छो जो ॿार इलाही तंग थी पवंदा आहिनि जेके हेवी कपिड़ा पाईंदा आहिनि न, फैंसी अगरि फ्रॉक्स पाइनि था। ज़बरदस्त। पहिरें शिकारपुर खां असांजी कंहिं भेण फोन कई आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अदी, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा? असांजो मिठन। ठीकु आहे अदी, छा चवणु चाहींदियूं असांजे प्रोग्राम जे हवाले सां? खमीस ॾाढी सुठी आहे। अदी, कहिड़ी खमीस जी ॻाल्हि पियो करियो? कारे कलर वारी। ॾाढी सुठी आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे, मूंखे बि ॾाढी वणी आहे। ख़ूबसूरत वारी आहे। जी जी, ॾाढी सुठी आहे। ऐं वरी बि ॾेखारे वठां पंहिंजे व्यूअर्स खे, हीअ शर्ट ॾाढी सुठी आहे, ॾाढो सुठो कमु थियल आहे। जी हा, मां ॾेखारियां पई, अवां ज़रूरु रिपीटेशन में ॾिसिजो। अवां ॿुधायो असांजे प्रोग्राम जे हवाले सां अवां छा चवणु चाहींदियूं? ठीकु आहे अदी, महिरबानी, ॾाढो सुठो लॻो अवां फ़ोन कई ऐं असांजे प्रोग्राम में शामिल रहियूं। ही असांजूं भेनरूं आहिनि, पहिरें ॾिसो ही पार्ट वठनि पियूं ऐं सुहिणे नमूने सां ॿुधाइनि बि पियूं, त ज़रूरु ही अवां जे लाइ बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त ही जेको आहे न तव्हांजो कमु बि एक्सप्लोर थिए पियो। सो पहिरें ही जेके शर्ट्स आहिनि हिन में जेको कमु थियल आहे हिन जे हवाले सां ॿुधाइजो व्यूअर्स खे, ॾेखारिजो बि। कम सां, हा, कमु शुरू में जेको असां कयो, पहिरीं त गर्ल्स जो कमु कयो, पोइ वरी असांखे इहो बि आयो ख़्याल त बॉइज़ जे लाइ करणु घुरिजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त बॉइज़ जो कमु सोचणु इलाही ॾुखियो हूंदो आहे असल में। त ही जेको साम्हूं खां पियल आहे, जी बिल्कुलु, ही जेको आहे, हा, ही बॉइज़ जो आहे। त हाणे बॉइज़ जे लिहाज़ सां अगरि असीं कमु था कयूं त असांखे सोचणो थो पए असीं कीअं कमु कयूं, छो जो उन्हनि जे लाइ हिकिड़ो त तव्हांखे सुठो बि लॻे ऐं घणो बि कमु न हुजे। छो जो गर्ल्स ऐं बॉइज़ जा हिकिड़ो त कलर जेके कॉम्बिनेशन आहिनि उहे तव्हांखे सिलेक्ट करण बि ॾाढो ॾुखियो थो थिए। त पोइ असांखे माण्हुनि काफ़ी चयो तव्हांजो एॾो गर्ल्स जो कमु आहे, तव्हां बॉइज़ जो छो कोन कयो? त पहिरीं असांखे ज़रूरत कान थी त बॉइज़ जो कयूं, पर पोइ असांखे लॻो छो जो हाणे वरी असां बॉइज़ जो बि कयूं पिया स्टार्ट। पहिरें पोइ ही स्टिचिंग वरी गॾोगॾु जेको हिन जे मथां जो कमु थिए थो, इहो सॼो अवां पाण ई कंदियूं आहियो? न, मां पाण एतिरो कीअं कंदसि, मां पाण न कंदी आहियां, ग्रुप में कमु? हा, मूं वटि ग्रुप में वर्कर्स आहिनि माशाअल्लाह सां, उहे मुंहिंजूं, हा, ज़बरदस्त, ऐं सभु लेडीज़ ई आहिनि, सभिनी लेडीज़ खां कराईंदी आहियां। ॾाढो सुठो। माना अवां कारोबार कंहिंखे जीअं पाण चवंदा आहियूं जॉब ॾियूं था, कंहिंखे नौकिरी मुहैया कयूं था, त इहो बि हिकिड़ो प्रोसेस हले पियो, ॾाढो सुठो। अवांजो सर्किल ॾाढो सुहिणे नमूने सां एक्सटेंड कयो ऐं आउं हलंदसि रोज़ीना मेमन जे तरफ़। अवां ॿुधायो अवां जी शुरूआति कीअं हुई, कीअं अवां सिखियो, ऐं ही जेके पयल आहिनि हिन जे बारे में असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा हलिजो। हा, मुंहिंजी शुरूआति 2013 खां आहे ऐं माशाअल्लाह हींअर मुंहिंजो सुठो कमु हले पियो। पहिरियों त ज़ाहिर घर में हाउस वाइफ, उन हिसाब सां हाणे अवेयरनेस मिले थी, माण्हू बोर पियो थिए वेठो आहे, त मां वरी इन कम जी तरफ़ आयसि। इहो ई अधी वारी ॻाल्हि साॻी जो यूट्यूब ऐं सभु जेको सेखारीनि था सभु साम्हूं ई साम्हूं, अहिड़े तरीक़े सां सुई धागो हर औरत खे अचे थो खणणु। इन खां पोइ मां स्टार्ट वरिती, छो न इन कम खे वधायो वञे। पोइ मां पंहिंजो हिकिड़ो नंढो बुटीक हायर कयो, उन जे हिसाब सां पोइ मूं थोरो पंहिंजो पाण स्टार्ट कम जो वरितो। पोइ ॾिठमि त ही त कमु त सवलो आहे, ईज़ी आहे, माण्हू करे सघे थो, रुॻो थोरी अवेयरनेस हुजे। अहिड़े तरीक़े सां मां वधंदी वियसि, थोरो घणो गलो वग़ैरह ठाहिण जो स्टार्ट वरितो। पोइ जॾहिं स्टार्ट वरितो त पोइ मूं चयो त जॾहिं मां करे थी सघां त ॿियूं लेडीज़ छो नथियूं करे सघनि। मां पंहिंजे कम जो स्टार्ट ईअं वरितो। पोइ वरी मां पंहिंजे नंढे घर में 4-5 मायूं हायर कयूं। उन खां पोइ मां पंहिंजो कमु स्टार्ट कयो, उन्हनि ग़रीबनि खे रोज़गार मिलियो ऐं मूंखे हिकिड़ी सपोर्ट मिली वई, मुंहिंजो कमु वधंदो वियो, हुननि खे रोज़गार मिलंदो वियो। अहिड़े तरीक़े सां मूं पंहिंजे घर मां पंहिंजे कम जी शुरूआति कई। माशाअल्लाह हीअं नंढा नंढा बुटीक्स ठहियल आहिनि ऐं लेबर आहे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजी तॾहिं मां हिन फील्ड में अची
त कुझु चयो त हाणे औरतुनि खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ॾिनो सही वञे। ॾाढो ॾाढो सुठो। ऐं अव्हां जे जेको सर्किल में केतिरियूं औरतूं कमु कनि पियूं हिन वक़्तु? तक़रीबन 25 आहिनि। सही। हा, पोइ 25। माना उहो अव्हां किथे हुननि खे सेखारींदा आहियो या सॼो कम जो प्रोसेस कीअं हलंदो आहे? इहो पहिरियों त पोइ मूं पंहिंजे घर मां वरितो, पोइ उन मां ज़ाहिर इंटीरियर जूं मायूं आहिनि, दिल्ली नथियूं अची सघनि, पोइ मां पंहिंजो नवाबशाह आहे सिटी आहे मुंहिंजो, उतां मूं स्टार्ट वरिती, त उते हिकिड़ो मुंहिंजो नंढो हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे। उते थियूं जेकियूं आजू बाजू जेकियूं ग़रीब मायूं आहिनि उहे अचनि थियूं, थोरो घणो प्रोडक्ट खे ॾिसनि थियूं, कनि थियूं। नंढड़ो कारखानो कारखानो आहे, जी जी, अहिड़े तरीक़े सां। पोइ ही जेके जीअं पिरे ॻाल्हि कई त पिरे जा जेके हस्बैंड आहिनि उहे ख़ुदि हिननि खे डिज़ाइनिंग वग़ैरह करे ॾींदा आहिनि, उन्हनि में हेल्प कंदा आहिनि त सुहिणे नमूने सां कमु करे सघनि थियूं। पोइ अव्हां डिज़ाइनिंग वग़ैरह उहो सॼो क्रिएट कीअं कंदा आहियो? मां पाण कंदी आहियां सभु। हा, ज़बरदस्त। जेको सम्झो हाणे ही ब्लॉक प्रिंट आहे, हाणे हिन ब्लॉक प्रिंट ते कपिड़े खे ॾिसबो, इन प्रिंट खे ॾिसबो, हिन ते कहिड़ो कमु थो ठहे, सॼी क्रिएशन पाण हींअर टाइम थी वियो आहे ब्रेक जो, सो हलूं था असां ख़बरुनि जी तरफ़, नाज़रीन हिकिड़े नंढे ब्रेक जी तरफ़ हलूं था। ऐं काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेराण में। ऐं अॼु जो प्रोग्राम त सुठो आहे ई, छो त असां बिज़नेस ते ॻाल्हायूं पिया, औरतुनि ते ॻाल्हायूं पिया त घर में वेही करे पंहिंजो कमु कीअं करे सघनि थियूं। पर आउं चवां थी ही प्रोग्राम मर्दनि जे लाइ बि ॾाढो फ़ाइदेमंद आहे, छो त उहे बि ॾिसी सघनि था त उन्हनि जे घर में जेके औरतूं आहिनि उन्हनि जूं औरतूं कहिड़े तरीक़े सां कमु करे सघनि थियूं। ऐं जीअं असांजी भेनरुनि ॻाल्हि कई त जेका मर्द जी सपोर्ट हूंदी आहे, घर में को वॾो आहे हुनजी सपोर्ट आहे, त पोइ औरत शायदि ॾाढो वधीक सुहिणे नमूने सां पंहिंजो हर कमु करे सघंदी आहे। ऐं जेकॾहिं अव्हां पंहिंजी औरतुनि खे सपोर्ट करियो था त शायदि हू सुहिणे नमूने सां को बिज़नेस स्टार्ट करे सघनि थियूं, कंहिं वॾी लेवल ताईं बि वञी सघनि थियूं। ऐं ज़रूरु पंहिंजे घर जे माहौल खे, पंहिंजे पूरे सिस्टम खे सुहिणे नमूने सां रनअप करे सघनि थियूं। ऐं कुझु औरतूं कमु त हूअं ई कंदियूं आहिनि घरनि में, जीअं भर्थ जो कमु थी वियो, स्टिचिंग थी वई, उनखां अलावा हुरमुचे जो कमु थी वियो, ऐं जेको बि असांजो सिंधी कमु हूंदो आहे, आक जो कमु हूंदो आहे, या उनखां अलावा बलोची जेके गघा पाण चवंदा आहियूं, उहे बि घरनि में ठहंदा आहिनि। पर उन्हनि खे सही अवेयरनेस कोन हूंदी आहे त कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे कम खे एक्सप्लोर कयूं। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं पाण सोशल मीडिया खे गॾु गॾु कनेक्ट कंदा हलूं, छो त सोशल मीडिया खां ॾिसो असां परे भॼी बि नथा सघूं। ऐं जेकॾहिं असां सोशल मीडिया सां जुड़ियल आहियूं त शायदि असांजो जेको बिज़नेस आहे ख़ासि करे उहो वधीक सुठो हली सघे थो। को बि पेज क्रिएट करे वठिजे, जेको कमु कजे थो उन जूं तस्वीरूं उन ते अपलोड कजनि, ऐं उन सां गॾोगॾु सेल जे लाइ को रेट रखी वठिजे, ऐं आसपास बि पंहिंजो कमु करे सघिजे थो। को दुकानु आहे, जेकॾहिं अव्हां ॻोठनि में आहियो, शहरनि ताईं पंहिंजो कमु पहुचायो थियूं, त ज़रूरु अव्हांखे एतिरी ख़बर हुजे त जेकॾहिं आउं हुरमिचे वारी शर्ट ठाहियां थी त उहा मां फॉर एग्ज़ाम्पल अगरि आउं 2000 में उहा सेल कयां थी, ऐं उहा शहर में जेकॾहिं 5000 ताईं सेल थिए थी, त तव्हां त लॉस में आहियो। त इहा असल में हिन प्रोग्राम जी ख़ुशूसियत अॼु जी आहे त असां सुहिणे नमूने सां असां अव्हांखे अवेयर करे सघूं, ऐं अव्हां ज़रूरु वधीक समझदार आहियो, सुठे तरीक़े सां पंहिंजे कम खे करे सघो था। सो आउं प्रोग्राम जे तरफ़ अॻियां हलंदमि। जेका असांजी मेमण आहे भेण वेठल रोज़ीना मेमण, अदी तव्हांखे मूं इंटरप्ट कयो छो त ब्रेक जो टाइम थी वियो हुयो। जेका ॻाल्हि मूं कई अव्हां मुतफ़िक़ आहियो, मूं ॻाल्हि सही कई? जी जी, 100% तव्हां बिल्कुलु सही था चओ। पर मुंहिंजो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे, अगरि कंहिं ग़रीब औरत ॾींहुं राति करे सुईअ जो कमु आहे, अखियुनि ते नज़र थी थिए थियो, अखियुनि ते असरु थो पए हिन ॻाल्हि जो, हेॾी महिनत करे हिकिड़ो सुठो वॻो ठाहे थी ॾे त उनखे उहो मुनाफ़ो ॾिनो वञे। पर अॼुकल्ह छा आहे जो उन्हनि खे उहो नथो ॾिनो वञे, उहा ॻाल्हि, उहा मुनाफ़ो, उन्हनि जी महिनत उहा नथी मिले, जेको हू वीचारियूं घर में ॾींहुं राति करे हिकिड़े वॻे खे 4-5 ॾींहं लॻाईंदियूं। मुंहिंजो बि इहो ई आहे, ऐं मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त हिननि खे हिकिड़ो कारखानो त मां हिननि खे ॾिनो आहे, उते कमु कनि पियूं, पर जेको बि मूंखे ऑर्डर अचनि था हुननि खे ऑर्डर ॾेई हुननि खे उहो ई मुनाफ़ो ॾिनो थो वञे जेको हू बिल्कुलु उन्हनि जे हिसाब वारी शइ आहे। ऐं इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे जेको तव्हां हींअर चयो, त उहा ॻाल्हि उन्हनि खे नथी मिले। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेको अव्हां ॾेखारियो पिए, ॾेखारणु चाहियो पिए, इन जे बारे में असांजे व्यूवर्स खे ॿुधायो कहिड़ो कमु थियल आहे, ॾेखारियो बि तव्हां असांजे व्यूवर्स खे। ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत रहो आहे, मूंखे ॾाढो पसंदि अचे पियो। ही अथव पन्नी जो वर्क आहे विथ थ्रेड सां गॾु आहे, हैंडमेड आहे सॼो, उनमें सितारे जो बि टच ॾिनल आहे, धागे जो बि आहे, ऐं पन्नी वर्क बि आहे। ते बि थियनि था, पर हथ जे कम में वरी ॾाढो फर्क़ु आहे, ॾिसण में फर्क़ु थो पइजी वञे त ही मशीन में तव्हां हिन खे उबतो करे ॾिसंदा त तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी त हथां मशीन आहे।
हाँ ऐं ही बि कमु ईअं ई थ्रेड में आहे, सूसी ते थियल आहे, इहो बि थ्रेड में थियल आहे। सही इहे सभु कलर कॉम्बिनेशन हू जेकियूं लेबर आहे मुंहिंजो, मूंखे सभु ॾियणो पवंदो आहे, हर शइ डिज़ाइन ॾियणी पवंदी आहे, कलर कॉम्बिनेशन थ्रेड वग़ैरह, जेको ज़ाहिर आहे महिनत थियूं कनि त फैब्रिक बि अहिड़ो हुजे त ख़राबु अॻियां न थिए, बिल्कुलु कंप्लेन न अचे। इहे बिज़नेस में नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इन सभिनि खे फॉलो कयो थो वञे न, माना तॾहिं कपिड़ो हिकिड़ो सुठो हुजे। कामयाबी थी मिले, बिल्कुलु, वधे थो। ही कमु आहे पंहिंजो चुनरी ते कपिड़े ते आहे, ऐं प्लस वरी हुरमिश कमु आहे। सही, हा। ॾाढो सुहिणो, ॾाढो जी। ख़ूबसूरत आहे, त ऐं सिंधी शर्ट ठहियल आहे। जी जी बिल्कुलु। हाणे हिननि जेको बि लेबर आहे हुननि ॾिसो त केॾी महिनत सां कमु कयो हा आहे। ॾाढो ख़ूबसूरती सां कमु असीं थियल एतिरो आहे। महिनत सां इहो कमु एॾो सफ़ाई सां न ईंदो जेको ही कनि थियूं औरतूं। अहिड़े तरीक़े सां असांजे सिंध में एॾो सुठो हुनर आहे जो अगरि इंटरनेशनल लेवल ताईं वञे न त तमामु इन्हनि वीचारनि ग़रीब औरतुनि खे तमामु सुठी हिकिड़ी शइ प्लेटफॉर्म बि मिली वेंदो मुनाफ़े सां गॾु। ऐं ॾिसो न असांजो कल्चर केॾो रिच आहे, ऐं अजरक में केॾी ख़ूबसूरती आहे, वरी अजरक ते बि जेको भर्थ थींदो आहे कॾहिं उहो अमां कयो आहे? अजरक आहे बिल्कुलु, अजरक ते हा, उन मथां मुखे जो कमु थो थिए। हींअर इतफ़ाक़ सां थोरो सामान खणी ईंदा आयासीं, हिकिड़ी ॿी बि आहे चादर आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु असांजे व्यूअर्स खे अवां ॾेखारिजो। जी हा, हीअ अजरक न आहे पर छा आहे, आहे पंहिंजो फैंसी हिकिड़ी शॉल वांगुरु आहे, पर इन ते बि ॾिसो त असां हिनखे सिंधी टिकुनि जे हिसाब सां असां हिनखे कयो आहे। एॾियूं सुठियूं शॉल्स मां लिकाए छो वेठा आहियो, ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे इन ते। हाणे इन ते बि ॾिसो त केॾो सुठो कमु थियल आहे। इहे सभु असांजे पंहिंजे सिंध जो हुनर आहे। हा बिल्कुलु। ऐं इहो पंहिंजो हुनर जेको लिखियो पियो आहे अंदरि, जेको इंटरनेशनल लेवल में हिननि जी इलाही डिमांड आहे। हा बिल्कुलु। त हाणे असांजी कोशिशि इहा ई आहे त अदिन खे सभिनि खे हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ॾेई, अदी शाहिदा जी, मुंहिंजी, अदी प्रे जी, सभिनी जी कोशिशि इहा आहे त असां सां बल्कि जेकियूं अदियूं ॾिसंदियूं बि हुजनि असांजो प्रोग्राम त असां सां राब्तो कनि, एॾो एॾो हुनर हथ में अथनि त असां उन्हनि खे। ऑफिशियल पेज आहे उहो जेकॾहिं अवां ॿुधाए वठो असांजे व्यूअर्स खे त हू आसानी सां रीच आउट करे सघनि थियूं। जी, असांजो ऑफिशियल पेज आहे वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स जे नाले सां। सही, ज़बरदस्त। त हू मतिलबु जेके ॾिसंदड़ आहिनि असांजी भेनरूं इज़ीली तव्हां सां राब्ते में अची सघनि थियूं, हिन जे लाइ मूं पुछो अव्हांजे पेज जे हवाले सां। अदी ॾिसो, अवां ॻाल्हि कई नवाब शाह जी, त मतिलबु तव्हां नवाब शाह में रहो था, पोइ मतिलबु तव्हां में कीअं एतिरी क्रिएटिविटी पैदा थी, पोइ वरी एतिरो एक्सप्लोर कयो, वरी हिक ॿिए खे ॻोल्हे लधो, हिकिड़ो सर्किल सुहिणो अवां ठाहे छॾियो, वरी टीवी ते अचणु, त इहो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रोसेस आहे, त इहो प्रोसेस अवां कीअं हिन प्रोसेस में आयो? एक्चुअली छा आहे, जो नवाब शाह मुंहिंजो सिटी आहे, मां ईंदी वेंदी आहियां उते, ऐं प्लस मां रहंदी हैदराबाद में आहियां, ऐं हीउ कम जो स्टार्ट वरितो मां हैदराबाद खां वरितो, त पोइ वरी अदी शाहिदा सां मुलाक़ात थी, यानी इन खां पोइ अदी प्रे थी, पोइ इन खां पोइ असां हिकिड़ो ग्रुप ठही वियो, ग्रुप जे हिसाब सां वरी सोचियोसीं त हाणे हीउ कमु आहे, पंहिंजो पाण खे कीअं वधायूं ऐं माइंड खे कीअं अवेयरनेस ॾियूं, छो जो ज़ाहिर आहे असां हिकिड़ो माइंड ठाहियो त असांखे हीअ शइ करणी आहे, हिकिड़ो गोल ठही वियो असांजो। अहिड़े तरीक़े सां पोइ हिक ॿिए सां डिस्कशन थी, चैम्बर जे हवाले सां थोरो अॻियां वधियासीं, माइयुनि खे सपोर्ट कयो, जेकियूं बि होम बेसिड ते आहिनि, बिज़नेस कनि थियूं, उन्हनि सां मुलाक़ात थी, हिकिड़ो ग्रुप ठहियो। अहिड़े तरीक़े सां इंशा अल्लाह ताला जल्दी असांजो चैम्बर ऑफ कॉमर्स अप्रूवल थी वेंदो, पोइ असांजो माशाअल्लाह सुठो कमु औरतुनि जे हिसाब सां सुठो हलंदो। ॾाढो सुठो, ॾाढो ज़बरदस्त। अदी शाहिदा राजपर, अवां ॿुधायो त ॾिसो जेको मां हिननि खां बि सवाल कयो त हिकिड़ो सर्किल अवां ठाहियो, हिन प्रोसेस में कीअं तव्हां आयो, वरी सुबुह मेरान ताईं तव्हां माना आयो प्रोग्राम, लाइव प्रोग्राम में एक्सप्लोर कयो पिया, त हीअ सभु कुझु अव्हां खे कीअं लॻे पियो, हिन प्रोसेस खे अव्हां कीअं ॾिठो, औरतुनि जे कमनि खे अञा कीअं ॾिसो थियूं, असांजे व्यूअर्स सां शेयर कयो। हा, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां पंहिंजे कम जी जेका शुरूआति कई, तव्हांखे ॿुधाई मां 2013 में कई, त मां थोरो मेंटली बिल्कुलु टिपिकल सिंधियाणी आहियां। असां सभु टिपिकल सिंधी ई आहियूं। मूंखे मतिलबु सिंधी जेको ट्रेडिशन आहे न, उहो ॾाढो अट्रैक्ट कंदो आहे। मां जेकॾहिं ॿाहिरि किथे वेंदी आहियां टूर ते या छा, त पोइ उते मां कोशिशि कंदी आहियां त मां पंहिंजे ॿारनि खे पाण, मुंहिंजो हस्बैंड जेके असां सिंधी ड्रेसिस पायूं, त जीअं असां पंहिंजे कंट्री खे ऐं पंहिंजे सूबे खे, पंहिंजी सिंध खे जेका रिप्रेज़ेंट करे सघूं त भई असांजो हीउ कल्चर आहे। त उन हवाले सां मां इहो सोचियो त जेको असांजो ट्रेडिशनल कमु आहे उनखे थोरो मॉडर्न स्टाइल में बि कयूं, त पोइ उन ई हिसाब सां मां काफ़ी शयुनि में हेॾां होॾां ॾिसणु लॻमि, ऐं हिननि जा बि पेजिस पोइ मां ॾिठा, ऐं ईअं ई हिननि सां मुंहिंजी मुलाक़ात थी,
ऐं पोइ वरी असां पाण में हिकिड़ो ग्रुप ठाहियोसीं असां चयो त हाणे असांजी मतिलबु हिकिड़ो बिज़नेस सभिनी जो तक़रीबन हिकिड़ो ई आहे पर असां त कयूं था पर जेकी ॿियूं मायूं कनि वेठियूं उन्हनि खे बि हिकिड़ो फ़ाइदो मिले हिन मां सही ॻाल्हि आहे जीअं मां थी कयां त मुंहिंजूं वर्कर्स आहिनि तव्हांजो केतिरे सखर workers आहिनि? जी मुंहिंजी बि वर्कर्स आहिनि जेके सखर में बि कमु कनि थियूं ऐं जेके खिप्रो मिठी साइड उते बि कमु कनि थियूं सही ऐं ॿियूं मुंहिंजूं वर्कर्स आहिनि टंडो मोहम्मद खान में आहिनि मीरपुर Different ख़ासि cities में में आहिनि ठीकु ऐं टंडो जाम में बि आहिनि ईअं ई असांजो सर्कल जेको आहे न तमामु माशाल्लाह सां वॾो आहे ज़बरदस्त जी ॾाढो पोइ सुठो। उन्हनि सां बि मुंहिंजो ऑनलाइन ई थींदो आहे जीअं उन्हनि खे मां सही अदी पाण ऑनलाइन त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त माना ॾिसो हिकिड़ो कम खे क्रिएट करणु हूंदो आहे न जोड़णु हूंदो आहे त उहा शुरूआत तव्हां कीअं कई माना अवां चओ थियूं त डिफरेंट सिटीज़ में बि मुंहिंजा सर्किल्स आहिनि जेके कमु कनि पिया ईअं असां जुड़ियल आहियूं कॉन्टेक्ट उहो ई में मां तव्हांखे ॿुधायां पई न जी त हुननि सां मुंहिंजी मतिलबु फ़ोन ते हलवाई थींदी आहे उन खां पोइ मां उन्हनि जो कमु ॾिसंदी आहियां ऐं काफ़ी हंधनि ते मां पाण वई आहियां जीअं सही। मिठी तर पार्कर साइड मां पाण वई आहियां त उते मां उन्हनि खे कमु ॾिनो आहे ऐं ईअं ई जीअं मुंहिंजे हिकिड़े कम जे करे केतिरनि माण्हुनि जो बि रोज़गार थिए थो सही त ज़बरदस्त जीअं हाणे तव्हांखे ॿुधायां त जीअं लॉकडाउन हुयो हम्म, त उन में सभु जेको आहे सो बिल्कुलु बंदि थी वई हर शइ हा। इवन जेको आहे सो हिकिड़ो वेलो मानी खाइण जो बि माण्हुनि खे कोन हुयो बिल्कुलु एतिरी थी वई त उन हवाले सां काफ़ी लेडीज़ जे मुंहिंजे कॉल्स आयूं त कमु जेको आहे सो सफ़ा असांखे मिलणु बंदि थी वियो आहे ऐं हाणे असां छा कयूं त पोइ मां उन्हनि खे चयोमांनि मां चयो हलो ठीकु आहे नुक़सानु त नुक़सानु हाणे तव्हांजो बि भलो थी वेंदो जेकॾहिं मूंखां सेल थी वञे त पोइ मां उन्हनि खे जेको आहे सुठे स्टॉक में कमु ॾियणु शुरू कयो ऐं यकीन कयो त नेकी कर बि आहे त अलाह जी मदद बि कंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु त पोइ उहो कमु मुंहिंजो एॾो सुठे नमूने सां हलियो जो यकीन कयो हुननि ख़ुशि थी वियूं त उन्हनि चयो असांजी मतिलबु सम्झो त घर जो हिकिड़ो पूरो सिस्टम जेको आहे सो इन ते अची वियो सही मर्द असांजा बेरोज़गार वेठा हुया असांखे मतिलबु ॾाढी सपोर्ट मिली इन शइ मां पोइ इहे ई शयूं जीअं वरी हाणे लाड़काणे जे पासे आहिनि उते माशाल्लाह सां टुक जो कमु ॾाढो सुठो थींदो आहे सही त उते उन्हनि माइनि खे बि असां कपिड़ो मोकिलींदा आहियूं ऐं जीअं मैचिंग कीअं करणी आहे तव्हांखे इहो ई ॿुधायां त हिकिड़ो ऑनलाइन सिस्टम दुनिया खे बिल्कुलु ॻंढे छॾियो आहे हा बिल्कुलु त आम्हूं साम्हूं थी करे जहिड़ो माण्हू हिकिड़ो वीडियो कॉल्स ते सॼी शइ सम्झाए थो ॿुधाए थो हीअ शइ आहे हिनखे हीअं करिणो आहे त उहो उते ठाहे थी ॾिए वरी मूंखे मोकिले थी ॾिए सही बासानी घर में वेही करे माना इजीली मीटिंग करे वीडियो कॉल ते हाणे मां हिते हैदराबाद वेठी आहियां मुंहिंजूं वर्कर्स जेके आहिनि सखर में बि आहिनि घोटकी में बि आहिनि लाड़काणे में बि आहिनि खैरपुर मीरस में बि आहिनि ॾाढो वॾो आहे ॾाढो त हाणे असां अचूं पिया जेको पंहिंजी सिंधी चवट चइबो आहे उनखे सिंधी खुसा जेके चइबा आहिनि जी हा हाणे असां उन्हनि ते बि अचूं पिया उहो बि असांजो कमु शुरू थिए पियो सही त उहो बि असांजो उमरकोट में आहे सही इहो जेको सिंधी खुसे जी ॻाल्हि कई ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो सिंधी शर्ट सां कॉम्बिनेशन में हिकिड़ी शइ अची वेंदी ॾाढो ट्रेडिशनल फुल हिकिड़ी ड्रेस सां बिल्कुलु ऐं हीअ असांजो जेको कमु आहे न इहो ॿाहिरि बि वञे पियो सही ज़बरदस्त त माशाल्लाह सां कैनेडा में कस्टमर्स आहिनि अमेरिका में कस्टमर्स आहिनि ऑस्ट्रेलिया में कस्टमर्स आहिनि पोइ इहो केतिरे अरसे खां मतिलबु ॿाहिरि ताईं तव्हांजो कमु वञे पियो तक़रीबन 4 साल थी विया आहिनि जेको ॿाहिरि ताईं असां मोकिलणु शुरू कयो आहे न सही त तव्हां पंहिंजे माना कल्चर जे बारे में ॿाहिरि मुल्क में बि माण्हुनि खे माना ॿुधायो पिया पोइ केतिरी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे बिल्कुलु मां यकीन कयो त पहिरीं ख़ुशी मूंखे इहा थींदी आहे मुंहिंजो सिंधी कमु माण्हू पसंदि कनि पिया सही त हिकिड़ो हुई मीटिंग हुई उन में अमेरिकन काउंसलेट जा बि मेंबर्स आया हुआ काउंसलर जनरल आयो त उन्हनि सां बि मां वञी मिलियमि त उन्हनि खे मां इहो सॼो ॿुधायो मां चयोमांसि असां हीअ कमु कयूं पिया असांजूं लेडीज़ आहिनि ऐं ॾाढो एप्रिशिएट बि कंदा आहिनि बिल्कुलु हुननि असांखे एॾो एप्रिशिएट कयो ऐं उन्हनि चयो जीअं तव्हांजो जेकॾहिं चेंबर ठही थो वञे त असां सां राब्ते में अचिजो असां तव्हांखे फुल सपोर्ट ॾींदासीं वरी उन्हनि जी मुंहिंजे मेल्स वग़ैरह आयूं त तव्हां अचो असांजे काउंसलेट में ई हिते कराची में तव्हां पंहिंजो एग्ज़िबिशन्स लॻायो सही ज़बरदस्त त पोइ उहा बि मूंखे ॾाढी ख़ुशी थी मां ईअं ई पंहिंजे मतिलबु मेंबर्स खे तयारु कयो ईअं न त मां हर हंधि हली वञां मां पहिरीं प्रेफरेंस पंहिंजे मेंबर्स खे ॾींदी आहियां त मां चवंदी आहियां जिते वञिणो आहे त पहिरीं मां इन्हनि खां पुछां सभिनी खां पुछे ओके करे पोइ जेको राज़ी थींदो आहे त ठीकु आहे उनखे मोकिलींदमि हा ईअं न सुभाणे केरु चए त अच्छा हिनखे फैसिलिटी मिली पाण ई हली वई त न मां पहिरीं मां सॼो हिननि सां ई डिस्कस कंदी आहियां
पोइ हींअर असांखे हुते आहे कोरोना जे करे हुन थोरो डेट्स जेके आहिनि चेंज करे छॾियूं हींअर इनशाला मार्च में मुंहिंजी सभिनी तक़रीबन 7-8 लेडीज़ आहिनि जंहिंजा एग्ज़िबिशन्स अमेरिकन काउंसलेट में थींदा हाणे सही इनशाला बहितर थींदा ऐं सुठो कमु आहे महिनत आहे त महिनत जो त सिलो रब ताला हूअं ई ॾींदो आहे इंसान खे पिरे टाल पर ख़ामोश पिरे प्यारी पिरे मुंहिंजे अॻियां वेठल आहे पिरे अवां इंट्रोवर्ट आहियो पर जॾहिं ॻाल्हायो था मूंखे लॻे कोन थो त अवां इंट्रोवर्ट आहियो ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन कयो पियूं ॾिसो जेके मूं हिननि खां सवाल कया उन्हनि खे ॿुधो बि पिया अवां जूं सीनियर्स आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ऐं अवां सभु मुंहिंजूं सीनियर्स बि आहियो तव्हां सां ॻाल्हाईंदे हुए मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो पिरे अवां ऑनलाइन वर्क ते छा चवणु चाहींदियूं त ऑनलाइन वर्क कहिड़े तरीक़े सां करणु खपे ऑनलाइन वर्क ऑनलाइन अगरि तव्हां करो था कमु त उन जो फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे हिकिड़ो त हींअर जेको कमु थिए पियो न माइनि खे हिकिड़ो त उन्हनि खे पूरो उनखे अजुर नथो मिले शॉप्स ते हींअर हैंडीक्राफ्ट जा केतिरा शॉप्स आहिनि अगरि तव्हां ॾिसो था उहे माइनि खां वठी था वञनि कमु ऐं माइनि खे उहो पूरो उन्हनि खे फ़ाइदो न पियो मिले त हाणे हीउ जेको असां पंहिंजो ग्रुप ठाहियो आहे ऐं अगरि हीउ चैम्बर ठही थो वञे त एप्रूव थी थो वञे त उन खां पोइ हीअ जेके पंजाब में अगरि हू असांखां डायरेक्ट हितां वठी था वञनि ऐं 2-2 हज़ार में हिते था वठी वञनि तव्हांजी ॻाल्हि जी शुरू तव्हां कई त 5,000 में 7,000 में शर्ट्स सेल थियनि थियूं त हीअ अगरि मायूं डायरेक्ट अगरि ऑनलाइन पंहिंजो ई अकाउंट ठाहे अगरि पंहिंजो कमु शुरू थियूं करनि ऑनलाइन त पाण डायरेक्ट ओतिरनि ई पैसनि में सेल करे सघनि थियूं त इहो उन्हनि खे एतिरो फ़ाइदो आहे त तव्हां हू जेके तव्हांखे वठनि था हितां ऐं एतिरो 4-4, 5-5 हज़ार मथां फ़ाइदो रखी तव्हांजो कमु सेल था करनि हिते तव्हांखे पाण खे नालो बि पंहिंजो मिलंदो पंहिंजो ई नालो हूंदो कम जो ऐं तव्हांखे फ़ाइदो बि ओतिरो ई मिलंदो सही माना पंहिंजी कम्युनिटीज़ जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो कारोबार शुरू कजे नंढड़ो कारखानो शुरू कजे सुठे नमूने सां अॻियां कमु बि माना जेको कमु आहे उहो बि पहुचाए सघिजे थो ऐं घर वेठे बि नाणो कमाए सघिजे थो पाण चवंदा आहियूं त औरत खे हू नथो मिले उजूरो पंहिंजो सही नमूने सां त हू घर में वेही करे सुठे नमूने सां उनखे गेन करे सघनि थियूं ऐं उन्हनि जी महिनत आहे उहो उन्हनि जो हक़ बि आहे ज़रूरु औरतुनि खे इहो कमु सुठे नमूने सां करणु बि खपे अवेयरनेस अचणु बि खपे पहिरें अवां पंहिंजे बारे में ॾाढो सुठे नमूने सां ॿुधायो पर अवां वरी बि असांजी जेके यंग छोकिरियूं आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि जेके ॾिसो ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि एतिरो घणे लेवल ताईं ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि छो त ॾिसो असांजो सिंधी समाज आहे असांजी शायदि पेरेंट्स जी एतिरी इजाज़त बि न हूंदी आहे का छोकिरी जेकॾहिं चए आउं लाहौर वञा ऐं पंहिंजे कम खे एक्सप्लोर करणु वञा त शायदि हुनखे उहा इजाज़त कोन मिलंदी त घर में वेही करे ॾिसो जीअं अवां चयो त अवां जो पेज बि आहे हू कहिड़े तरीक़े सां हुनखे रनअप करे सघंदियूं हा तव्हां पहिरीं त शुरू में तव्हांखे पेज ठाहिणो आहे तव्हां पहिरीं हुनजो नालो सोचो त तव्हां छा त नालो रखणु चाहियो पंहिंजे बिज़नेस जो तव्हां कीअं स्टार्ट कयो आहे तव्हां हुनखे डिटेल ॾियो त हीउ मुंहिंजो कमु हिन जे बारे में आहे मूं हीउ कमु शुरू कयो आहे ऐं पोइ वरी तव्हां हुनखे एडवर्टाइज़ कयो पेज खे जीअं त माण्हुनि खे ख़बर पवे हाणे एडवर्टाइज़ तव्हां डायरेक्ट करे सघो था जीअं त ऑनलाइन अगरि तव्हां इंस्टाग्राम में फेसबुक आहे जेको बि पेज आहे तव्हांजो उन ते अगरि एडवर्टाइज़ करो था या त अगरि तव्हांजी ॼाण सुञाण आहे त तव्हां उन्हनि सां शेयर कयो त हीअं असांजो कमु असां शुरू कयो आहे त असांखे सपोर्ट कयो त असांजो अॻियां तव्हां शेयर कयो कमु इन लिहाज़ सां ऑनलाइन इलाही फ़ाइदो थो ॾिए छो जो तव्हांखे ॿाहिरि बि कोन निकिरणो पवे ऐं छोकिरियूं हींअर पढ़ियल त आहिनि पर काफ़ी जेके ॿाहिरि नथी वञी सघनि ऐं घर वेठे पंहिंजो कमु करण जो उन्हनि जे लाइ ऑनलाइन तमामु सुठो आहे प्लेटफॉर्म हिकिड़ो पहिरें अवां छा थियूं सम्झो जेके एजुकेटेड असां वटि छोकिरियूं आहिनि जेके यूनिवर्सिटीज़ वञनि थियूं त उहे कहिड़ो कमु पसंदि कनि थियूं पाणनि ते अॻियां ॻाल्हाईंदासीं पर हींअर टाइम थी वियो आहे नंढड़े ब्रेक जो त नाज़रीन असां हलूं था नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन अवांखे भलीकार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेरान में ऐं मूं पहिरें खां इहो ॼाणण जी कोशिशि कई पे त जेके छोकिरियूं आहिनि यूनिवर्सिटीज़ वञनि थियूं मुंहिंजे एज ग्रुप जूं मूंखां नंढियूं मूंखां वॾियूं उहो जेके एजुकेटेड आहिनि उहे कहिड़े क़िस्म जो कमु जेको आहे थियल कपिड़नि ते
शर्ट्स ते उहो पाइणु पसंदि कनि थियूं। हिकिड़ो त कमु हूंदो आहे ट्रेडिशनल, ॾाढो हेवी कमु हूंदो आहे, असां माना आम रूटीन में कैजुअली वियर नथा करे सघूं, ईज़ी टू वियर न आहिनि हूंदियूं उहे शर्ट्स, हुनजो रीज़न इहो हूंदो आहे। हूअं त ॾाढो ख़ूबसूरत कमु हूंदो आहे ऐं पहिरें पाण बिज़नेस कनि पियूं त हू सुठे नमूने सां ॿुधाए सघनि थियूं। त पहिरें आउं वरी बव्हां जी तरफ़ ई आयसि त मूं तव्हां खां सुवाल कयो त जेके असांजी यूनिवर्सिटी जूं छोकिरियूं आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, अव्हां छा थियूं सम्झो त हू कहिड़े क़िस्म जो कमु पाइणु पसंदि कनि थियूं? मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो कमु त ॿारनि जे लिहाज़ सां आहे, त मूंखे उन्हनि जी ख़बर न आहे एतिरी, छो जो मूंखे जेके ऑर्डर्स मिलनि था ॿारनि जे लिहाज़ सां उहे कंटेम्पररी डिज़ाइन जेके आहिनि उन्हनि जा जाम हूंदा आहिनि, ट्रेडिशनल तमामु घटि हूंदा आहिनि। पहिरियां मां पाण जेको पाईंदियूं हूंदियूं अॼुकल्ह जे फैशन जे हिसाब सां जेकॾहिं मां ॻाल्हि करियो त जीअं आउं पाण हींअर पाए वेठी आहियां त मूंखे ट्रेडिशनल तमामु घटि, छो जो उहो अगरि तव्हां एॾा ओकेजन्स आहिनि, जीअं तव्हां अगरि सिंधी को ॾींहुं मल्हाइण था चाहियो, का शादी आहे, को फंक्शन आहे, उन लिहाज़ सां ही तमामु बेस्ट आहे कमु। बाक़ी अगरि घर में कैजुअली तव्हां पाइण था चाहियो, हीअं समर्स में बि माण्हू काफ़ी पसंदि करनि था, एम्ब्रॉयडरी हुजे त उहा वरी लाइट सफ़ा जेका हूंदी आहे न, त उहा पाइणु पसंदि कंदा आहिनि। त कंटेम्पररी डिज़ाइन जेके आहिनि उहे माण्हू जाम पसंदि कंदा आहिनि। या पाण ईअं चई वठूं त यूनिक अॼुकल्ह जेके डिज़ाइन जीअं मां ॻाल्हि कई त मां क्रिएट कंदी आहियां, त उहे शायदि वधीक असांखे पसंदि ईंदियूं आहिनि, त थोरो डिफरेंट हुजे। बिल्कुलु शुरू में मूं जेके ठाहियूं हुयूं डिज़ाइन्स, उहे माण्हुनि ॾिठियूं हुयूं, पसंदि बि कयूं हुयूं, उहे ट्रेडिशनल हुयूं शुरू में जेके मूं ठाहियूं हुयूं। पर उन खां पोइ जेके असांखे ऑर्डर्स मिलिया आहिनि, हीअ जेके मूं हिकिड़ी ॿ डिज़ाइन शुरू कई, उन खां पोइ वधंदो वियो सिलसिलो जीअं ई, त हिननि जा ऑर्डर्स असांखे एतिरा हाणे असां मतिलबु उन्हनि खे कंप्लीट करण जे लाइ असांखे टाइम नथो मिले। असांजा वर्कर्स हाणे माशाल्लाह जाम वधी विया आहिनि, त उन लिहाज़ सां त ही डिज़ाइन असांखे जाम था हलनि ट्रेडिशनल जे हिसाब सां। सही। ऐं पोइ अव्हां ॾे जॾहिं ऑर्डर्स ईंदा आहिनि पोइ उहो सिस्टम कीअं हूंदो आहे, उहो बि असां सां शेयर कयो। ऑर्डर्स असां वटि न पहिरीं स्टैंडर्ड साइज़ जेके हूंदियूं आहिनि उहे शर्ट्स ऐं जीअं शलवारूं आहिनि उहे ठहियूं पियूं हूंदियूं आहिनि। पोइ हाणे जेका असां अगरि ऑर्डर अचे थो न तव्हांखे, के माण्हू वरी चवंदा आहिनि असां पंहिंजी जेका मेजरमेंट्स असीं पंहिंजा ॾियूं, छो जो हुननि जा ॿार हेल्दी आहिनि, के चवंदा असांजा ॿार वीक आहिनि, त के चवंदा टॉल आहिनि, के स्मॉल आहिनि, त उन हिसाब सां न त पोइ वरी अगरि हू पाण मेजरमेंट्स ॾींदा आहिनि त असीं उन्हनि खे कस्टमाइज़ बि करे ॾींदा आहियूं इन लिहाज़ सां। बाक़ी स्टैंडर्ड साइज़ असां वटि रेडीमेड हूंदियूं आहिनि, उहे रुगो ऑर्डर अचे ऐं तव्हां वटि ऑर्डर वञे बसि उन ई टाइम में। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं आउं रोज़ीना मेमन जी तरफ़ हलंदसि। अदी जेकॾहिं पाण हिते कोविड जी ॻाल्हि करियूं, छो त ॾिसो बिज़नेस जी जॾहिं असां वटि घणी अवेयरनेस आउं सम्झां थी त कोविड जे टाइम खां पोइ असां वटि आई आहे, छो त कोविड जे टाइम में असां ॾाढा रिस्ट्रिक्टेड हुयासीं, घरनि में हर को बंदि थी वियो, त उनखां पोइ रोज़गार जा जेके मौक़ा आहिनि उहे घटि थी विया ऐं कुझु तंगियूं पैदा थियणु शुरू थी वियूं, त पोइ औरतुनि बि शायदि घरनि में सुहिणे नमूने सां जेको उन्हनि जो कमु हुयो, जेको उन्हनि जो हुनर हुयो, उन्हनि खे एक्सप्लोर कयो ऐं कोशिशि कई त हिन कम खे असां अॻियां वधायूं, कुझु असां नाणो कमाए सघूं सुहिणे नमूने सां। तव्हां छा थियूं सम्झो त उन टाइम में छा असांजे बिज़नेस में कहिड़ा फ़ाइदा थिया, कहिड़े नमूने सां बिज़नेस शुरू थिया, कोशिशूं वधियूं? जी बिल्कुलु सही था चयो। जेको कोविड जो टाइम हो न ॾाढो टफ टाइम हो, हर औरत परेशान हुई, जेके इंटीरियर वारियूं, हाँ बिल्कुलु परेशानी त सभिनि जे लाइ हुई, पर हू वीचारी जेके घर वेठे कमु कंदी हुयूं उनखे ऑर्डर्स मिलंदा हुआ, सभु बंदि थी विया, कम बंदि थी विया। स्लोली स्लोली जॾहिं हिकिड़ो माइंड मेकअप थींदो वियो त हाणे ऑनलाइन सिस्टम हले पियो त ईअं छो न थियो वञे। पोइ अहिड़े तरीक़े सां ऑनलाइन जे हिसाब सां कमु वधियो, हितां कमु वधियो त उन्हनि खे रोज़गार मिलियो, घर वेठे उन्हनि जो सॼो सिस्टम स्टार्ट थी वियो। पोइ उन जे हिसाब सां ऑनलाइन तमामु सुठो कमु वियो, सुठो वियो, हुननि खे रोज़गार सुठो मिलंदो वियो। जेके वीचारियूं लेबर आहिनि, घरनि में कमु थियूं कनि, असांजो त वरी बि ख़ैरु आहे, असां त पंहिंजे घरनि में, पर हू जेकियूं महिनतूं थियूं कनि, मसइलो सॼो उन्हनि लाइ घणो पैदा थी वियो परेशानीअ में, ॿाहिरि निकिरी न सघनि, घर वेठे असीं वञी न सघूं कोविड जे करे, परेशानियूं थी वियूं इलाही। पोइ अलाह जे हुकुम सां वरी नितासीं स्लोली स्लोली, कम उन्हनि खे ॾिनासीं, हुननि जा कम ऑनलाइन असांखे ऑनलाइन मिलिया त हुननि जा ऑर्डर थिया। सही, माना चवण जो मक़सदु त कोविड में ऑनलाइन वारो जेको रुझान आहे उहो घणो वधियो। सही। पोइ ऑनलाइन जेको कमु स्टार्ट थियो उनमें फ़ाइदा अव्हां छा जो सम्झो थिया हुया औरतुनि खे? हाँ बिल्कुलु, ज़रा हुननि जी जेकी मैनेज उन्हनि खे मिली पई, जिनखे जेका कस्टमर हुआ उन्हनि खे घर वेठे प्रोडक्ट मिलियो पे, हुननि माइन खे कम घर वेठे मिलिया पे, असां विच में हुआसीं जेको कम खे अॻियां वधायो पे।
ॾाढो सुठो पर तमामु सुठो असांजी कोशिशि इहा ई आहे त हर कंहिंखे सुठो प्रोडक्ट सां गॾु सुठो मुनाफ़ो हुननि खे औरतुनि खे मिले, हिननि खे सुठो कमु मिले, ताकी असांजो सुठो कमु हूंदो त असांजा कस्टमर वधंदा त रोज़गार हुननि जो वधंदो। तव्हांजी मैनेजमेंट ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, सुहिणे नमूने सां जेको एक्सप्लेन कयूं थियूं त बिज़नेस दर हक़ीक़त हलंदो बि आहे, मैनेजमेंट जॾहिं सुठी हूंदी आहे त जेको वर्कर कमु करे थो उनखे बि त ओतिरो ई फ़ाइदो मिले न। अॼु शायदि ॾिसो हर माण्हू बिज़नेस नथो करे सघे, ऐं कोविड जी बि ॻाल्हि अव्हां बि ॻंढींदियूं हलिजो त कोविड में अव्हां कहिड़ा मसइला ॾिठा, कहिड़ा हल ॾिठा, ऐं जेको माण्हू जेको करणु चाहे थो, जंहिंजो मतिलबु माइंड में कुझु आहे सेटअप, त उहो कहिड़े तरीक़े सां नंढी लेवल में स्टार्ट करे। त मां इहो चवणु चाहींदमि त शुरू में जीअं जेकॾहिं काई बि छोकिरी करणु चाहे थी इहो कमु, त उनखे पहिरीं त उनजे बारे में थोरी सी सर्च करे बिज़नेस जे बारे में। सही, ठीकु आहे न। जेकॾहिं ॾिसो एजुकेटेड न आहे त उहो कंहिंखां हेल्प वठी सघे थी। सही, घर में कोई आहे, जेकॾहिं पहिरीं सवेर वारी ॻाल्हि त मर्दनि जी असांखे सपोर्ट लाज़मी आहे बिल्कुलु हर प्लेटफॉर्म ते, हर असांजी बैक में, मतिलबु असांखे पावरफुल करण जे लाइ मर्दनि जी सपोर्ट लाज़मी आहे। त हू सपोर्ट उन हिसाब सां बि वठी सघे थी त भई जीअं पुटु आहे, भाउ आहे, घर वारो आहे, त उन खां उहो पुछे त मां जेकॾहिं हीउ कमु कयां थी त मां हिनखे कीअं अॻिते कयां, पेज कीअं ठाहियां, ऐं उहो उनजी उन में हेल्प कनि त उनखे पेज ठाहे ॾियनि, हुननि जा मतिलबु लाइक्स वधाइण या पंहिंजा उनजा कस्टमर्स ठाहिण, उन में उनजी हेल्प कनि। त जेकॾहिं हू ईअं ई मतिलबु जेकॾहिं एजुकेटेड आहे त पोइ त हुन सां को मसइलो कोन्हे को अहिड़े टाइप जो, त हू पंहिंजो आराम सां बिज़नेस शुरू करे सघे थी। सभ खां पहिरीं त हुनखे पंहिंजो स्टफ वठिणो पवंदो, कुझु पंहिंजा सैंपल्स ठाहिणा पवंदा, उहे सैंपल्स ठाहे हू पंहिंजे पेज ते रखंदी, त उन खां पोइ उहो ॾिसंदी त माना मुंहिंजी कहिड़ी शइ जी डिमांड आहे हींअर, ऐं मूंखां कोई जेकॾहिं कोई वठे थो त मुंहिंजी कहिड़ी शइ जेका आहे, कहिड़ो मुंहिंजो कपिड़ो आहे, कहिड़ा मुंहिंजो मतिलबु एम्ब्रॉयडरी, उहा माण्हू पसंदि कनि था, पोइ इहो उन ते फोकस करे। त जेकॾहिं मुंहिंजी मतिलबु कचो टाको आहे या मुंहिंजे कहिड़ो भर्त आहे, उन कपिड़ो कहिड़ो आहे, त उन शइ ते फोकस करे पोइ उनखे हू अॻिते वधाए। ऐं माना ॾिसो का औरत महिनत करे थी ऐं हिकिड़ी शर्ट जेकॾहिं रेडी करे थी ऐं फुल उहा भरे थी छॾे, उनजो गलो बि अॻियां बि बाहूं बि, उनजी नथो वणे न, मतिलबु जेकॾहिं कोई डिसेंट क़िस्म जी लेडी आहे उहो चाहे थी त माना मूंखे जेको आहे सो हल्को फुल्को कमु खपे, त हुनखे वरी हो जेको भरियो पुरियो हूंदो त उहो शइ हुनखे न वणंदी। सही, संजीदा क़िस्म जो हिकिड़ो। हा, त जीअं हाणे असां हिते टई वेठा आहियूं त असांखे टिनी खे पंहिंजे ई कमु थियल कपिड़ा पातल आहिनि, त उन में तव्हां अंदाज़ो लॻाए त बिल्कुलु हल्को सो कमु आहे, बिल्कुलु बिल्कुलु हिन में कोई बि अहिड़ो हिकिड़ो कचो टाको आहे, हिकिड़ो मुके जो कमु आहे, त माना हर उन में कमु थी सघे थो। जीअं तव्हां सवेर हिकिड़ो सुवालु कयो त यूनिवर्सिटी जी छोकिरी आहे या कॉलेज जी, त उहा छा पसंदि कंदी, त उन्हनि जे लाइ असां वटि इहो हूंदो आहे त असां बिल्कुलु नफ़ीस क़िस्म जो बि भर्त कयूं था हिन में, त उहो कुर्तियूं हूंदियूं आहिनि, ऐं कुर्तियुनि ते एॾो सन्हो कमु, एॾो नफ़ीस क़िस्म जो, मतिलबु जीअं उहो जीन्स ते पाए सघनि थियूं या उहे शलवारुनि ते पाए सघनि थियूं, ऐं स्कार्फ्स हूंदा आहिनि नंढा, त उन्हनि ते असांजो हल्को हल्को कमु हूंदो आहे, त उहो ॾाढो पसंदि कंदियूं आहिनि। यूनिवर्सिटी में इवन इस्लामाबाद में त इहे ॾाढो थो हले, जेके असांजा अजरक वारा स्कार्फ्स आहिनि उहे ॾाढा हलंदा आहिनि उते, ऐं उन्हनि ते हल्को सो मुके जो कमु हूंदो आहे। ऐं अॼुकल्ह जेको ॿी हिकिड़ी तव्हांखे मोस्ट इम्पोर्टेंट शइ ॿुधायां, त जीअं पाण ॻोठनि में रिलियूं ठाहींदा आहियूं, त रिली ठाहे पोइ उनखे मल्टी कलर्स में, जीअं हिकिड़ो असांजे सिंधी में चवंदा आहियूं त दंगण, त रिली दंग बि आहे, उनखे मल्टी कलर्स में न ट्रोपा ॾिबा आहिनि सॼी रिली खे, त हाणे उहो टुकरियूं ॻंढे करे उनखे मल्टी कलर्स में उहो सॼो दंगे, ऐं उन्हनि जा रवा ठहनि था, उहे रवा एॾा ख़ूबसूरत ऐं एॾा एक्सपेंसिव पिया वञनि, त मां त मतिलबु इहो ई चवंदमि जेके असांजे ॻोठ में आहिनि, इन्हनि शयुनि खे थोरो फॉलो कयो, ऐं इन्हनि खे ॾिसो त मतिलबु हिकिड़ी सिंपल असांजे त मतिलबु इहा आम रूटीन जी ॻाल्हि आहे, रिलियूं बि असांजूं पंहिंजूं ऐं ठाहिण वारियूं बि असांजूं पंहिंजूं, त इन शइ खे असां थोरो सो ॾिसूं त असां हिन नंढड़ी शइ मां बि असां केॾो फ़ाइदो वठी सघूं था। असां पाण ऑन कयूं, पंहिंजो कल्चर आहे, असांजो एॾो रिच कल्चर आहे, त उनखे थोरो नफ़ासत सां जेकॾहिं हलाइजे। जीअं मूं ॻाल्हि कई त जेकॾहिं का औरत महिनत बि करे थी ऐं हू इलाही हेवी कमु करे छॾे थी, त उनजी महिनत बि ज़ाया। अच्छा, हेवी कमु ॾिसो न, हेवी कमु असां कयूं था, असांजो ट्रेडिशन आहे, असां उनखे छॾे नथा सघूं, उहो असां पंहिंजी हिकिड़ी शइ ठाहियूं था, पर
पोइ उहा असां जीअं daily हिकिड़ी routine जंहिंखे खे ज़रूरत आहे जी। जेको मतिलबु असां खां ऑर्डर करे थी। हाणे ॿुधायां तव्हांखे त शादी जो ड्रेस जेको आहे उहो बि हाणे सिंधी ड्रेस पाइनि थियूं, जेकी शरारा इहे सभु इहे शादी वारो जेको वेडिंग ड्रेस चइबो आहे उहो बि सिंधी एम्ब्रॉयडरी ते ठहे पियो। सही सही उहो सॼो फुल हुन ते अॻियां गज हूंदो आहे, उहो मां पाण ठाहियो आहे हिकिड़ो ड्रेस, त उहो बि तक़रीबन प्राइस हुन खां घटि हूंदी आहे जेको 5 लैक्स 4 लैक्स इन ताईं अची वेंदो आहे, त उन खां घटि हूंदी आहे प्राइस, पर ॾाढो ख़ूबसूरत थो ठहे ऐं उन जी हाणे डिमांड पे वधे पई। सही त उहो बि बिल्कुलु शरारो ई हूंदो आहे, उन ते सॼो कमु हूंदो आहे, हा मुके जो कमु हूंदो आहे, धागे जो कमु हूंदो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत ठहे थो ऐं उन जी हाणे डिमांड बि वधे पई। जेके असांजूं ट्रेडिशनल आहिनि लेडीज़, त ट्रेडिशनल छा पर फैशन में अची वियो आहे। अॼुकल्ह फैशन में अची वियो आहे, हा असां फैंसी ड्रेस बिल्कुलु असां उनखे बि छॾे नथा सघूं, असां पंहिंजो जेके हेवी कमु आहे न उनखे नथा छॾे, उहो असांजी सुञाणप आहे। बिल्कुलु बिल्कुलु असां जॾहिं ॾिसो शादी में था कंहिं वञूं त असां उहो पाए सघूं था ड्रेस, पर जॾहिं यूनिवर्सिटी था वञूं त असां वरी उन ई कम में वरी असां हल्को सो कमु हा साॻियो ई हूंदो, पर उन में कुर्तियूं आहिनि नंढियूं ऐं उन ते कमु उहो ई थियल आहे, पर उहो नफ़ासत सां थियल आहे, सन्हड़ो कमु आहे, थोरो थोरो हल्को कमु आहे ऐं उहो ई कमु असां जॾहिं शादी में वञूं त उहो हेवी कमु आहे, त असां हुन हेवी खे छॾे था सघूं, उहो असांजी सुञाणप आहे असल। ऐं जेको हल्को कमु आहे जीअं सिटी वाइज़ असां ॾिसंदा आहियूं पिशावर में छा जी ज़रूरत आहे, इस्लामाबाद में छा जी ज़रूरत आहे, त उन्हनि जे हिसाब सां पोइ असां कमु ठाहींदा आहियूं। सही ज़बरदस्त, ॾाढो सुहिणे नमूने सां मां ॿुधायो असांजे व्यूवर्स खे। पर हींअर वरी बि टाइम थी वियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां जॾहिं वापसि ईंदसि तव्हां खां खाधनि जे बारे में पुछंदसि, छा खाइणु पसंदि कंदियूं आहियो, पचाइणु पसंदि कंदियूं आहियो, शादियुनि मुरादियुनि जी बि पाण ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। प्रोग्राम ॾाढो फ्रेश आहे, औरतुनि जे लाइ ॾाढो सुठो आहे, मज़ेदार प्रोग्राम आहे। सो हलूं था हींअर हिकिड़े नंढड़े ब्रेक जी तरफ़। नाज़रीन अवां काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे भली कार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम में हिन अंगण ते सुबुह मेराण में। ऐं जेके भेनरूं असांजूं वेठल आहिनि, अॼु जूं असांजूं गेस्ट आहिनि, ॾाढो सुहिणे नमूने सां कम जी नफ़ासत जो बि ॿुधाइनि पियूं, ॾाढो सुहिणे नमूने सां इहो बि ॿुधाइनि पियूं त नंढी लेवल ते बिज़नेस कीअं स्टार्ट कजे। घर में जेके छोकिरियूं औरतूं न्याणियूं वेठल आहिनि जेके पंहिंजो कमु त कनि पियूं, पर हुननि खे इहा ख़बर कोन्हे त कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि शयुनि खे ऑन कयूं, माना असां ठाहियूं त बाज़ार ताईं शहरनि ताईं कीअं पहुचायूं, कीअं असां उनजो प्रॉपर जेको नाणो आहे उहो कीअं कमाए सघूं। त उनजे हवाले सां हीउ प्रोग्राम ॾाढो लाभाइतो आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ऐं आउं बि इहा कोशिशि कयमि पे त अहिड़ा सवाल करे सघां जिन जे करे हीउ प्रोग्राम लाभाइतो थी सघे। सो नाज़रीन आउं अॻियां वधां बि पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़, ऐं पिरे टाटपुर जी तरफ़ हलंदसि। पिरे अवां ॿुधायो खाइण में छा पसंदि कंदियूं आहियो, छा पचाइणु पसंदि कंदियूं आहियो? सिंध में रही करे जेको सो सिंधी डिशेस त सभिनी खे असांखे पाण खे मूंखे त ख़ासि करे जाम पसंदि आहिनि, पर सिंध में जेका हिकिड़ी हाउस वाइफ हूंदी आहे, माई हूंदी आहे जेका घर जी हूंदी आहे, जेका पाण पचाईंदी आहे, त उन जी कोशिशि इहा ई हूंदी आहे त घर में जंहिंखे जेको पसंदि आहे न उहा ठहे ऐं पाण पोइ उन मां ई सभु थोरो थोरो कढी ऐं पाण खाईंदी आहे। मूंखे इहो फील थींदो आहे त माण्हू पंहिंजो पाण खे सभु पोयां थो करे छॾे, पर ईअं न कजे। पाण खे अगरि तव्हांखे जेका शइ वणे थी त तव्हां पंहिंजी ठाहियो, सभई खाइनि घर में, उन्हनि जे लाइ पचायो, पर तव्हांखे अगरि पाण खे का शइ दिलि खे वणे थी त तव्हां पंहिंजे लाइ पचायो, छो त मायूं पंहिंजो पाण खे विसारे छॾंदियूं आहिनि, पाण खे ख़तमु करे छॾींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी कॉल वठां पोइ वरी तव्हां खां पाण कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदा अवां खे भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे हवाले सां? जो को टॉपिक तव्हांजो तमामु ज़बरदस्त आहे, सभ खां पहिरीं त आउं तव्हांखे एप्रिशिएट थो करियां, तव्हां भेणुनि हेॾो टॉपिक आहे, इन ते असांखे ख़ुशी थी आहे। थैंक यू अदा, ॾाढो सुठो लॻो अवां पंहिंजो पाण खे हिन प्रोग्राम सां जोड़ियो। वधीक छा चवणु चाहींदव? इन खां पोइ माना सिंध में तक़रीबन में असांजूं छोकिरियूं एतिरियूं पढ़ियल लिखियल आहिनि जेके घर में बि काफ़ी कमु कनि थियूं जी। उन जे हवाले सां बि तव्हां माना गॾोगॾु खणियो हलो ऐं इन्हनि शयुनि ते तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए ऐं इहो पैकेज ॾियणु माना सम्झो पैगाम ॾियणु चाहींदुसि त तव्हांजे हर ज़िले जी सतह ते इन शइ खे तमामु हाईलाइट कयो वञे। तव्हांजे पैगाम सां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि जिते न्याणियूं जेके इलाही काफ़ी घरनि में बि विकोरियो कनि, गुज़र कनि,
उन्हनि जी तकलीफ़ुनि खां उहा तव्हांजे माना पैगाम जी सेवा माना सम्झो सभिनी जी भलाई। ॾाढी सुठी ॻाल्हि, ॾाढो सुठो मैसेज मेहरान टीवी जे तसलसल सां अॻियां पहुतो। जेके बि नंढा वॾा मसइला हूंदा आहिनि उन्हनि खां बि असां बची सघूं था जेकॾहिं असां पंहिंजे कम खे पंहिंजे कारोबार खे सुहिणे नमूने सां खणी हलूं। ऐं औरतुनि जे लाइ त बिल्कुलु ज़रूरी आहे त उहे थोरो अवेयर हुजनि, उन्हनि खे ख़बर हुजे हर शइ जी, त पोइ असांजो शायदि घर जो माहौल ऐं हर कमु ॾाढो सुहिणे नमूने सां थी सघे थो। जी पहिरें अवां ॻाल्हि कई पे खाधनि जी ॻाल्हि कई पे। खाधनि जी, हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि हुई त मायूं पंहिंजो पाण खे जेके से विसारे छॾनि थियूं, पाण खे न विसारणु घुरिजे, पंहिंजे लाइ बि पचाइणु घुरिजे, घर वारनि जे लाइ बि पचाइणु घुरिजे। ऐं खाइण में असांखे त सभु कुझु पसंदि हूंदो आहे जेको घर वारा खाईंदा आहिनि। बाक़ी टेस्ट सुठो हुजे बस, टेस्ट सुठो हुजे। बाक़ी सिंधी जेके प्योर सिंधी खाधा आहिनि बस उहे ई वणंदा आहिनि असांखे। ज़बरदस्त। ऐं अवां सिंधी कम बि कयो थियूं, ॿारनि जे साथ सां ॾाढो सुठो कमु कयो थियूं। पोइ असां जेकॾहिं पंहिंजे सिंध जे म्यूज़िक ते हलूं, जेके लोक गीत हूंदा आहिनि, लाॾा हूंदा आहिनि, छा सहरा वग़ैरह उहे ॿुधंदियूं आहियो? असल में टीवी ॾिसण जो ऐं एतिरो प्रोग्राम ॾिसण जो असां वटि हाणे त एतिरो टाइम कोन हूंदो आहे बिल्कुलु बि, छो जो जीअं कमु शुरू कयो आहे न कमु ॾिसो न असांजी जेका असलियत आहे हुन खां त असां कोन था भॼी सघूं। ॻोठनि में जेकॾहिं के शादियुनि में वञूं था उन खां मुंहुं त नथा मोड़े सघूं न, पोइ इंजॉय कंदियूं आहियो, वणंदा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु वणंदा आहिनि, छो जो उहा असांजी सकाफ़त आहे जेका सिंध जी, जेको सिंध जो आहे असांजी कल्चर आहे, असांखे छिके थो, असांखे पसंदि आहे, तमामु घणो पसंदि आहे। हा शादी हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जेके मीनिंगलेस शायरियूं हूंदियूं आहिनि उन खां सुठो त असांजो लोक रंग आहे, एॾो ख़ूबसूरत आहे, एॾी सादगाई आहे। तव्हां ॾिसो न शुरू में जेके अॻे जेके सहरा चया वेंदा हुआ, जेके जीजी ज़रीना बलोच उन्हनि जा चयल आहिनि, जेके सहरा केॾा शादियुनि में ॻाया वेंदा हुआ, हींअर जे म्यूज़िक जे हिसाब सां तव्हां पहिरीं वारा अॻे था ॿुधो था त केॾा वणंदड़ आहिनि, अञा ताईं वणनि था, प्यारा था लॻनि, ॾाढा ॿुधण में वणनि। उहो शेल्टर, उनजी छांव, उहो मज़ो ॾाढो सुठो लॻंदो आहे, असांखे ॾाढो वणंदो आहे, यकीनन असांजे व्यूअर्स खे अव्हांखे बि वणंदो हूंदो। सो अदी शाहिदा अव्हां ॿुधायो, अव्हां शादियुनि जी ॻाल्हि कई त मूं पहिरें खां पोइ ओड़ो ई सुवालु पुछो। अव्हां ॿुधायो शादियूं वग़ैरह अटेंड कंदियूं आहियो ऐं सिंध जो जेको असांजूं रीतूं रस्मूं आहिनि उनखे कीअं ॾिसो थियूं? रीतूं रस्मूं त मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां, छो जो मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुकी त मां मेंटली थोरो बिल्कुलु असली सिंधियाणी चइजे बिल्कुलु बिल्कुलु त मूंखे सहरा बि ॾाढा वणंदा आहिनि ऐं जॾहिं उहे ॻाईंदियूं आहिनि त मां उन्हनि सां गॾु वेही रहंदी आहियां ऐं मां फुली इंजॉय कंदी आहियां। ॾाढो ज़बरदस्त। अदी शायदि तव्हां ई माफ़ कजो, ऐं कंटिन्यू कंदसि, पर वरी बि असां हिते लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, अव्हांखे वेलकम चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे हवाले सां? हाँ, नवाब शाह खां मज़हर अली बलोच आहियां। जी जी मज़हर भाउ। ऐं जेके बर्थ असां ॾिसणी चाहे हिते अमरचो थियो, इहो चवड़ थियो बर्थ, ऐं हिते जेको आहे न नवाब शाह में बि ठाहींदा आहिनि, ऐं असांजे पासे में हिते रवा ठाहींदा आहिनि, रवा वरी उनजा वरी फीस 5000 था वठनि। हा, महांगो न आहे एतिरो, जेको 5000 में सिर्फ़ु हिकिड़ो रवो थो मिले हिते। हिन बारे मां जो अदी रोज़ीना सां मां जो इहो हाल कयो, अदी असांखे थोरो तफ़सील सां ॿुधाए। जी अदा बिल्कुलु, अदी रोज़ीना ताईं अव्हांजो आवाज़ पॻो, वॾी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिल थिया। अदी रोज़ीना अव्हांखे सॼी सिंध ॾिसे पई, अव्हांजा नाला बि उन्हनि खे यादि थी विया आहिनि, घरनि में आवाज़ु ॿुधो वञे पियो, जेका नॉलेज अव्हां ॾियणु चाहियो पियो उहा पहुचे पई। अव्हां सहरनि वारी पहिरीं ॻाल्हि पूरी कयो, पोइ वरी हिननि जेको सवाल कयो जेको जी हा, बसि उहो ई त मां उन्हनि सां गॾिजी करे वेही उन्हनि सां ऐं सहरा चवराईंदी बि आहियां, अचनि न अचनि, पर मतिलबु हिकिड़ो इंजॉय कंदी आहियां, छो जो इहो असांजो ट्रेडिशन आहे, इहो 2000 सालनि खां हलंदो पियो अचे। ऐं उन जो जेके रस्मूं थींदियूं आहिनि, जेके लाऊं थींदियूं आहिनि, ऐं अॼुकल्ह घणो इहो हूंदो आहे बसि ये तो पुरानी हो गई है, पर पोइ असांखे वरी बि लौंग फुटा थाली में वणंदो आहे। हा न, मां चवंदी आहियां न, असां भली पुराणियूं थी वञनि पर असांजूं ताईं न, असांजी हिकिड़ी सुञाणप आहे हिननि सां। मां उहा इन शइ खे प्रेफरेंस ॾींदी आहियां। असांजे ख़ानदान में जेकॾहिं कंहिंजी शादी थींदी आहे, मां चवंदी आहियां पहिरीं त बोस्की जो वॻो ठहिरायोसि, बोस्की जो पटको ठहिरायोसि, ऐं बाक़ी मेहंदी बि लॻायोसि, ऐं जीअं असांजो असुलु आहे ट्रेडिशन, उन हिसाब सां शादी कयो त उन में ई मज़ो हूंदो आहे। बाक़ी हिकिड़ो चुपचाप में जेकॾहिं टकर बि हयां न हयां कॾहिं उहे बि कोन हणंदा आहिनि। सही। ॾिसो पहिरीं ईअं हूंदो हो त मतिलबु कुंवारूं जॾहिं तयारु थींदियूं हुयूं शादी में, त उहो पूरो माना उहो मेहंदी में हथु डिप करे वरी सॼो, ऐं हाणे केतिरो चेंज थी वियो आहे। हलो उहो त चेंज थी वियो आहे, पर मतिलबु हिकिड़ी रस्म त हूंदी आहे न, पर उहो अॼुकल्ह हिकिड़ी मतिलबु अमेरिका मां डॉक्टर आहे छोकिरो,
त उन चयो मां फुली जेको न ट्रेडिशनली जेका शादी कंदमि सही उन यकीन कयो हेसि ताईं मेहंदी लॻराई जीअं असांजो ट्रेडिशन आहे हिन में छा आहे असां शर्म छो महसूसु कयूं सही पंहिंजे सकाफ़त में शर्म थोरी हूंदो आहे पेरनि खे हथनि खे त हितां वारा जेके आहिनि हे थोरा असां हिचकिचाईंदा आहिनि छोकिरा सही त न माइन में बि न वेंदासीं ऐं मेहंदी वेंदी असांखे न हणिजो त सही मां चयो मतिलबु की इहो त असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे हिकिड़ो ई ॾींहुं त हूंदो आहे तव्हांखे क़ाबू करण जो पोइ त सही। निकिरी वेंदा आहिनि हथनि मां सही बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो सुठे तरीक़े सां मां ॿुधायो रोज़ीना में मन सां मौजूदु आहिनि अदी मां ॿुधायो सिंध जी जेके रस्मूं हूंदियूं आहिनि शादियूं हूंदियूं आहिनि हुनखे कीअं ॾिसंदा आहियो ऐं अदा बि सवाल कयो हुनखे कीअं ॾिसो था सिंध असांजी सुञाणप आहे असीं सिंधी आहियूं बिल्कुलु ऐं इन सां गॾोगॾु जेकियूं असांजियूं ट्रेडिशनल जेकी शादियूं थियनि थियूं उन जी जेकियूं रस्मूं आहिनि कंहिं शादी मतिलबु ज़ाहिर चार सूबा आहिनि सिंध जा हर कंहिंजी पंहिंजी तरीक़ेकार आहे बिल्कुलु असांजो सिंध जो जेको आहे की को माण्हू अहिड़ो न हूंदो बल्कि ॿाहिरां पंजाब मां बि आयो को बि आयो उहो बि इंजॉय थो करे सही तमामु ज़बरदस्त रस्मूं आहिनि मां त ॾाढो इंजॉय कंदी आहियां गाननि में हिननि में जेका बि साहिरा हलंदा आहिनि ॾाढो सुठे तरीक़े सां मां ॿुधायो पियूं पर पुॼाणी ते असां पहुची विया आहियूं वक़्तु असां वटि पोइ बि घटि हूंदो आहे त पहिरें अव्हांखे हिते अची कीअं लॻो हिते अची तमामु सुठो लॻो ऐं असां पंहिंजे कम जे बारे में ॿुधायो ऐं जीअं असांखे लाइव कॉलर जेके ॻाल्हाइनि पिया ऐं उन्हनि वटि अगरि घर में अगरि बिज़नेस जेके मायूं करणु चाहिनि थियूं उहे बि असां सां राब्तो करनि बिल्कुलु असां सां अची ॻंढिजनि छो जो असां पंहिंजो ग्रुप ठाहियो आहे त उन्हनि खे बि हेल्प सपोर्ट जी ज़रूरत आहे त असां सां अचनि कॉन्टेक्ट करनि वुमेन चैम्बर पेज जे बारे में ॿुधायो त इज़ी टू रीच आहे हू ॻाल्हाए सघनि था ऐं असां कॉन्टेक्ट करे सघनि जी था बिल्कुलु वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स जेको अप्लाइड आहे ग्रुप हैदराबाद जो उन में अचनि ऐं पंहिंजो आख़िर में असां वटि टाइम घटि आहे आख़िर में शॉर्ट में छा मैसेज ॾींदव असांजे व्यूअर्स खे मैसेज इहो ॾींदासीं जीअं असां आया आहियूं हिन कम जे लाइ असां हिन मंच ते त छोकिरियुनि खे पंहिंजो कमु स्टार्ट करण जे लाइ घर वारनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं उहो पंहिंजो कमु स्टार्ट करनि ऐं ऑनलाइन बिज़नेस खे हींअर जेको सपोर्ट मिलियो आहे छो जो कोविड खां पोइ जेके तव्हां फिज़िकली को कमु नथा करे सघो त ऑनलाइन उनखे करे सघो था त उहो हिमत कयो पंहिंजो कमु कयो ऐं ॾाढो सुठो मैसेज अदी शायदा अव्हांखे अची करे कीअं लॻो ऐं असांजे व्यूअर्स खे शॉर्ट में छा मैसेज ॾींदव मां तव्हांजी वरी शुक्रिया अदा कंदमि महिरबानी तव्हांजी लख थोरा जो तव्हां असांखे हिते घुरायो ऐं असांजो ख़्यालात जेके आहिनि से ॿियनि ताईं बि पहुचाया ऐं मां इहो ई हिकिड़ो मैसेज ॾींदमि त असांजी माइन खे बि थोरो सपोर्ट कयो उन्हनि खे बि थोरी नॉलेज ॾियो त हू जीअं अॻिते वधनि ऐं अॻिते निकिरी सघनि ऐं ॿी ॻाल्हि इहा चवंदमि त हींअर असां सां गॾु ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान हो असां सां मिली करे हिकिड़ो प्रोग्राम कराए पियो एक्सपो में हैदराबाद एक्सपो में त जेके बि असांजूं सिंध जूं आहिनि कम वारियूं बिज़नेस वारियूं ऐं जेके पाण बि आर्टिज़न्स आहिनि उहे अची सघनि थियूं हिते ऐं मां सभिनी सिंध वासियुनि खे पूरे पाकिस्तान वारनि खे इहो पैगाम ॾींदमि त अचो हुते एक्सपो में ऐं पंहिंजनि माइन खे सपोर्ट कयो ॾाढो ज़बरदस्त ॾाढो ख़ूबसूरत ऐं इंफॉर्मेटिव मैसेज अदी अव्हांखे अची करे हिते कीअं लॻो ऐं शॉर्ट में असांजे व्यूअर्स खे छा चवणु चाहींदियूं न तमामु ज़बरदस्त सुठो तव्हां असांखे इनवाइट कयो ताकी असांजे ज़रिए जेके बि इंटीरियर में लेडीज़ आहिनि उन्हनि ताईं असांजो मैसेज बि पहुचंदो ताकी ही अचनि ॿाहिरि निकिरनि असांजो पेज आहे वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स में उते अचनि ऐं कमकारियूं पंहिंजा असां वटि जेको एक्सपो में एग्ज़िबिशन पियो थिए उते पंहिंजा कम खणी अचनि असांखे ॾेखारनि असां उन्हनि जे लाइ इलाही जेतिरो थी सघंदो उन लाइ हेल्प कंदासीं ऑर्डर वठी ॾींदासीं असां सां कॉन्टेक्ट में रहनि तमामु सुठी हिकिड़ी असांखे उन्हनि खे अपॉर्चुनिटी मिली वेंदी त सुठनि माण्हुनि सां गॾिजा आहियूं असां पंहिंजे कारोबार खे वधाइण लाइ ज़बरदस्त ॾाढो सुठो मैसेज ॾाढो ख़ूबसूरत मैसेज ऐं अव्हां टिनि सीनियर्स जी थैंकफुल आहियां त तव्हां हिन प्रोग्राम में कुझु वक़्तु कढी कही आयो पंहिंजे बिज़नेस जे बारे में असांजे व्यूअर्स खे ॾाढो सुठे तरीक़े सां ॿुधायो असांजे प्रोग्राम खे अव्हां ॾाढो ख़ूबसूरत कयो हिननि रंगनि सां पंहिंजी ॻाल्हियुनि सां जेको अव्हां एम्पावर करण जी कोशिशि कई ॾाढो सुठो ॾाढो ख़ूबसूरत सो नाज़रीन वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं इनशाला वरी सुभाणे हाज़िर थींदासीं की नवनि महिमाननि सां की नवां टॉपिक खणी ईंदासीं की नवां रंग हूंदा ऐं ज़रूरु वरी बि इहा ई कोशिशि हूंदी त हीउ प्रोग्राम लाभाइतो थी सघे अव्हां जे लाइ बि असांजे लाइ बि कुझु सिखी सघूं कुझु अव्हांखे बि ॾेई सघूं कुझु पॉज़िटिव वाइब्स छॾे वञूं सो इन्हनि ॻाल्हियुनि सां मुंहिंजी टीम समूरी खे ऐं मूंखे ॾींदा इजाज़त सिंध सलामत साथ सलामत अल्लाह वाहिद